साईं मुंहिंजा कंहिं ज़माने में बादशाह हुयो। पोइ उहो बादशाह पंहिंजे हिसाब सां पंहिंजे बादशाहीअ जो आम माण्हुनि जा लटा पाए सैर सफ़र करे रहियो हुयो। पंहिंजे हिसाब सां अचे पियो त ॾिसां त छा हले थो, छा चले थो, घुमंदो फिरंदो हीअं अचे पियो घुमंदो बाज़ार सां। ॾिठे त ॿ हिकिड़ा फ़क़ीर बीठा आहिनि। सो पंहिंजी बादशाहीअ न आहिनि किथां ॿाहिरियां नज़र था अचनि। सिधो सो हुननि फ़क़ीरनि ॾे वियो। फ़क़ीरनि जंहिं महिल वेझो आयो त ॿिन्हिनि फ़क़ीरनि जी हिक साइड ॾांहुं अखि ई न हुई। काणा फ़क़ीरा ॿई। बादशाह इबरत में अची वियो त बणा हिननि सां अहिड़ो ज़ुल्म कीअं कयो आहे, बणा ॿिन्हिनि जी अखि हिक साइड जी कोन्हे का। अदा जे बादशाह हिननि खे सलाम ॾिनो, हिननि वालेकुम सलाम वरायो। अदा बादशाह आम लटा पातला बादशाह जा, हू बादशाह खे कोन पिया सुञाणनि। बाक़ी हाणे बादशाह खे ख़बर त हुई त बणा मुंहिंजे शहर जा न आहिनि। अदा बादशाह हिन खां पुछा कई त ॾियो हाल अहिवाल, तव्हां भला बीठा हो हिते ऐं तव्हांजी मतिलबु त हिक साइड ॾांहुं अखि बि न आहे। केरु आयो, किथां निकिता, पंहिंजो थोरो घणो हाल अहिवाल ॾींदो मूंखे। अदा राति जो टाइम हुयो। हिन चयो त असां हिकिड़े हमरा चयो हा वाक़ई बि असांजी कहाणी वॾी आहे, सो तोखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। हिन जो ठीकु आहे, मूंखे टाइम आहे, राति जो टाइम आहे, सो बहरहाल पहिरियों पहर आहे। सो मां बि पंहिंजे हिसाब सां घुमंदो फिरंदो अचां पियो, निंड न पई अचे। सो मां ॾिठमि तव्हांखे, इन करे वरी निकिरी आयुसि। अदा पहिरीं हमरा चयो यार हाणे ॿुधायूं था तोखे हक़ीक़त पंहिंजी। अदा कुझु हिन तरीक़े सां हमरा ॿुधायो कि यार कंहिं वक़्त में मां हिकु बादशाह जो पुटु हुयुमि। पोइ पंहिंजे हिसाब सां बाबे दुनिया जो हर इल्मु मूंखे पढ़ायो ऐं कुझु पंहिंजे हिसाब सां लड़ाई वग़ैरह जेकी थींदी हुई तंहिं वक़्त में उहा बि मूंखे सेखारियईं। हुनर में मां होशियारु ऐं अकुलमंद वॾो हुयुमि। पोइ पंहिंजे हिसाब सां मुंहिंजी मुल्क हाक हुई त अहिड़ो पहलवान, हेतिरो दलेर माण्हू आहे फलाणे बादशाह जो पुटु। पोइ कंहिं वक़्त जो बादशाह हुयो, उन बादशाह जी मतिलबु ॿियो मुल्क जो हुयो बादशाह। उन खे वञी मुंहिंजी ख़बर पई त फलाणे मुल्क में बादशाह जो पुटु आहे, पर जेॾो हुनजो हुस्न आहे तेॾो ताक़तवर ऐं पंहिंजो अकुल वारो आहे। अदा हुन बादशाह मुंहिंजो हाल अहिवाल माण्हुनि खां पुछी ॿुधी ऐं कुझु मुंहिंजे मतिलबु त बादशाही तरफ़ हुन तोहफ़ा मोकिलिया। मतिलबु त कुझु सोन वग़ैरह जेका तंहिं वक़्त में बादशाह ॾे तोहफ़ा मोकिलींदा, अदा हुन मूं ॾे तोहफ़ा मोकिलिया। अदा बाबो साईं हुनखे ॾिठो, ॾाढो ख़ुशि थियो। हुन चिठी मिली हुन सां मतिलबु तोहफ़नि सां गॾु। बाबो पढ़ी ऐं बाबा साईं मूंखे चयो त हाणे हीउ तोखे तोहफ़ा ॾियां त तूं वापसि वञु, पर हुन हमरा चयो आहे त मुंहिंजी हिकु चकर दावत खाई वञे, तुंहिंजे नाले चयो अथई। अदा जॾहिं बाबा मूं ते ज़ोर रखियो, सो मां पंहिंजे हिसाब सां कुझु साथी ऐं कुझु सामान वग़ैरह ॿेड़नि ते खणी ऐं उन बादशाहीअ तरफ़ रवानो थी पियुमि। अदा हकिलंदो होकंदो अची ॿेड़ा उन कंधे सां लॻायमि। बादशाही कुझु मतिलबु त बस्तरगाह खां विथिरी गयो हुई। मां पंहिंजे हिसाब सां उठनि ते वरी सामान रखी रवानो थी पियुमि। उन ॿेड़ा उठंदे रखी बहरहाल ॿेड़नि जो सामान ऐं कुझु विथिर खां हलियासीं त परे खां धूड़ नज़र पई अचे। माना की ॾिसूं पिया त काशे मतिलबु त एतिरी तेज़ीअ सां अचे थी, धूड़ कयूं मुल्क अचे थी। ईअं कुझु अञा विथिर खां हुया त परे खां नज़र आई त हिकिड़ा घोड़ा आहिनि, 40 खनि घोड़नि जो आहे। मतिलबु त उन ते आवाम मां माण्हू वेठा आहिनि। सो उते ई लॻियो त असांखे त मतिलबु त इहे की टाकून असांखां माल सामान फुरींदा। अदा एतिरे में उहे टाकू बि अची पुॻा। अदा टाकून चारो तरफ़ असां ते घेड़ो बणायो, मतिलबु त बणायो, चारो तरफ़ फिरी विया ऐं चवणु लॻा त असांखे हीउ तव्हांजो जेको सामान आहे इहो फुरींदासीं। एतिरे में असां चवणु लॻा त हीउ तव्हांजो जेको बादशाह आहे, सो इन जी अमानती तौर आहे असां इन ॾे खयूं था वञूं। सो वरी बि तव्हांजो बादशाह आहे तो इन्हनि जो सामान आहे। अदा न बाबा मतिलबु त न चाहींदे हुए बि हुननि असांजी हिकु ॻाल्हि बि न सुञाती न ॿुधी। चवंदा असां हिन बादशाह खे सुञाणी कोन था, असां तव्हां खां माल फुरींदासीं। अदा एतिरे में मूंसां कुझु सिपाही वग़ैरह हुया, सो लड़ाई थी पई। अदा लड़ाई कंदे कंदे कुझु सिपाही मुंहिंजा मारे विधनि, कुझु मुंहिंजा सिपाही काॾे भॻा ऐं मां बि ज़ख़्मी थी कंहिं ॿी कुंड वठी भॻुसि मां बि। असांखे मतिलबु त कॾहिं हू कोन आया, हुननि खे उअं बि सामान खणणो हुयो। सो हुननि पंहिंजे हिसाब सां जेको सामान हुयो असांजो सो खणी रवाना थी पिया। अदा मां पंहिंजे हिसाब सां पंहिंजी कुंड लाइ कहिड़ी वतमि, मुंहिंजा साथी ॿिया काॾे विया, कुझु मरी विया। मूंखे का सम्झ में ॻाल्हि कोन आई, न ओन त पियो। मां बि हकिलंदो हेॾां होॾां मुक़ाबिलो कयुमि, कुझु मंज़िल करे आयुमि। अची कंहिं गार में राति वञी मुंहिंजी खेपजी वई। पंहिंजे हिसाब सां वञी मां राति उन में गुज़ारे सुबुह ते वरी निकिरी पियुमि हकले होकारे कीअं अची शहर में पुॻुसि। उन शहर में पुॻुसि, शहर में पंहिंजे हिसाब सां सुबुह जो पर हुजे, पखी टियूं टियूं कनि पिया, ख़ुशबू हुजे, फुलार हुजनि, वॾा वॾा मज़ेदार मुल्क हुजे, ॼण पारख लॻो पियो आहे। सो इन हिसाब सां घुमंदो फिरंदो हिकु मूंखे ॾिठुमि त दर्ज़ी वेठो आहे।
माना कि मां दर्दीअ ॾिठुमि, दर्दीअ मूंखे ॾिठो, मां सिधो सो हुन ॾे वियुमि, अची हुनखे सलाम ॾिनो, हुन वालेकुम सलाम चयो। हुन मूंखां हाली हवाली थियो, मां हुन सां सॼी तिर पितर हक़ीक़त कयमि त मां फलाणे बादशाह जो पुटु आहियां। अदा हुन पंहिंजे हिसाब सां चयो त मां हिन फलाणे बादशाह ॾे सामान खयूं आहिनि, हीअं सॼो तिर पितर ॿुधायोमांसि। एतिरे में हू हमराह चवणु लॻो, इहा जेकी ॻाल्हि कई अथई तो मूंसां कई अथई की ॿिए सां न कजांइ, सो जंहिं बादशाह जी तूं ॻाल्हि करे थो सो उन बादशाह जो हीउ जेको बादशाह हुआ जंहिं तूं बादशाही में तो पुॻो आहे, इहो उन बादशाह जो दुश्मन आहे तुंहिंजे पीउ जो। सो वरी तुंहिंजी ख़बर पियो तोखे ॾाढो तंग कंदा ऐं तोखे कुझु न कुझु करे विझंदा। सो बहरहाल इहा ॻाल्हि पंहिंजी कंहिंसां बि राज़ न ॿुधाइजांइ त तूं केरु आहे, काथों जो आहे। इन ॻाल्हि खे पंहिंजे हिसाब सां दफ़न कर, बाक़ी तूं मूं वटि हिते रहो, जेको कमु वकार वाक थिए त कजांइ, न त हिते सही आहे तूं। बहरहाल बाक़ी तुंहिंजी ख़िदमत मां कंदुमि, बाक़ी तूं हिते रहो जेसिताईं तुंहिंजो नसीबु खुले। अदा हू पंहिंजे हिसाब सां हुन दर्दीअ ते वेही रहियो। कुझु ॾींहं गुज़रिया, पोइ दर्दी चवणु लॻो त हाणे तोखे कमुकार कहिड़ो ईंदो आहे भला। हिन चयो त मूंखे त ॿियो कमुकार कोन ईंदो, मां बादशाही ॿार आहियां। सो बहरहाल लिख पढ़णु मूंखे ॾाढो ईंदो आहे, सो लिख पढ़ण जो को कमु हुजे त मां कयां। एतिरे में दर्दी चवणु लॻो त लिख पढ़ण जो कमु हिते बहरहाल आहे कोन अहिड़ो ख़ासि, बाक़ी सिर्फ़ु को सौदो वापारु वग़ैरह हेॾां होॾां थींदा आहिनि जाम, सो को अहिड़ो धंधो। एतिरे में चयो त ॿियो कुझु कोन ईंदो आहे। एतिरे में दर्दी चवणु लॻोसि त भला रोज़ीअ में कहिड़ो मेणो जा मयार आहे, ॿियो कमु न आहे, तूं बहरहाल काठियूं झंगो त वेझो आहे झंग मतिलबु त उन में तूं काठियूं करे आ, ऐं काठियूं करे पंहिंजे हिसाब सां टेम गुज़र तुंहिंजो बि हलंदो पियो, जेसिताईं तुंहिंजो काॾो रस्तो खुली पए, पोइ तूं पंहिंजे मुल्क मोटी वञजांइ। उहे बि तूं बादशाह हुआ, सो बादशाही ॿार आहे, तूं कॾहिं वाक़ई कमु न कयो आहे, पर तोखे कमु करिणो पवंदो। अदा हुन पंहिंजे हिसाब सां हिनखे कुआड़ी बि वठी ॾिनी ऐं रसो बि ॾिनेसि त वञु काठनि ते, अदा कुझु काठरनि सां गॾाए हिनखे मोकिलियईं। हे पंहिंजे हिसाब सां हुननि सां काठियूं कंदो हुयो, पोइ जे काठियूं खणी खपाईंदा हुया, उन मां कुझु खाध पीत जो सामान हेॾां होॾां जेको बि उथण वेहण जो हेॾो होॾो जेको बि सेटअप हुयो त पंहिंजो करे पियो था पाण ई। ईअं हिन जो वक़्तु गुज़रे पियो हकिल न होकार ते। कुझु ॾींहं गुज़रिया, हीअ काठियूं करणु वियो। हिन काठियुनि खां दोस्तनि खां संगीतनि खां कुझु अॻिते विथिरको थी हेठि हिकु ढोरी हुई, उन ढोरीअ में हेठि लही वियो। ॾिठे न हिकिड़ो सुको वणु भलो बहितरीनु बीठो आहे। हिन चयो त बहरहाल हिनखे मां कापे ईंदुसि, सो खोटे कढंदुमि, पोइ हिन मां पियो त डेलीअ जे हिसाब सां मां काठियूं खणंदुमि। हिन इहो सोचे उते खोटणु चालू कयो। अदा ॿ टे लपा हेठि हुयईं, हिन जी सम्झ कोॾर में काशे फाथी, हिनखे महसूसु न थियो। हिन थोरी मिटी परे कढी हिकिड़ो साईं कुंडो आहे, हिकिड़ो मतिलबु काशे आहे कुंडो हिनखे नज़र आयो। हिन पंहिंजे हिसाब सां थोरी घणी खोटराई करे उन कुंडे में हथु विझी मथे जो पटे त हिकु दरवाज़े जीअं मथां आयल हो ढकु, उहो दरवाज़ो लही पियो हेठि, सीढ़ी पियो वञे अंदरि, गुफ़ा आहे ठहियल का। अदा हे दरवाज़े खे साइड ते रखी ऐं उन गुफ़ा जे अंदरि हेठि लही वियो। सीढ़ीअ मां घुमंदो घुमंदो अंदरि जो वञे, अंदरि त वरी दुनिया ई ॿी हुजे, मतिलबु त सभु शइ तलाउ वग़ैरह पाणी हेॾां होॾां वेही मला त तयारु हुजे, सफ़ा मतिलबु त बहितरीनु। अदा जॾहिं उते पुॻो, हीअं घुमंदे फिरंदे हिन जो मतिलबु त कुल हैरान हुजे त छा मसइलो आहे ऐं छा बाबति कहिड़ो कमु आहे। अदा उहो हमराह जेको हुयो सो बादशाह खे कहाणी खणी पियो ॿुधाए, जेको हिकु अखारो। सो जॾहिं बादशाह खे चवणु लॻो मां उन गुफ़ा में अंदरि पुॻुसि, हिकु ख़ूबसूरत औरत हुजे, उन जी मूं ते नज़र पई ऐं मुंहिंजी औरत ते नज़र पई। औरत मूंखे चवणु लॻी तूं जिन्ना भूत छा आहे। एतिरे में मां औरत खे चयुमि त न जिन्ना न भूत आहियां, सो मां इंसान जो बचिड़ो आहियां। सो बहरहाल इन हिसाब सां तूं केरु आहीं, छा थी करें पई। अदा औरत सां मां सॼी ॻाल्हि करे हाल वाल पुछा कया ऐं औरत मूंखे ॾसियो त मुंहिंजी फलाणे बादशाह जी मां धीउ आहियां, सो मुंहिंजी शादी थी रही फलाणे मुंहिंजे मतिलबु त सौट सां, उन सां मुंहिंजी शादी थी रही। हिकु देव आहे, सो उन देव मूंखे उतां शादीअ उतां खणी अचे हिन ज़मीन में अंदरि गुफ़ा में रखी छॾियो अथई। हाणे को बि रस्तो मूंखे वग़ैरह कोन्हे, मूंखे हिते हर सुख आहे। ॿियो सिर्फ़ु मां इंसान लाइ ॾिसण लाइ सिकी मोई आहियां। सो देव मूंॾे ईंदो आहे 10 ॾींहं मूंसां, मतिलबु त 10 राति 10 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी राति ईंदो आहे, वरी ॿियो हलियो वेंदो आहे, वरी 10 ॾींहंनि खां पोइ ईंदो आहे। सो बहरहाल देव खे ॿिए खे 4 ॾींहं थिया न, बाक़ाया 6 ॾींहं अञा आहिनि मौत। सो बहरहाल तूं हाणे आयो बि आहीं, सिर्फ़ु मूं ते हिकिड़ी महिरबानी कर, सो 5 ॾींहं तूं रहो, बाक़ी 6 ॾींहं तूं हलियो वञजांइ, जेसिताईं देव ईंदो आहे, देव जी खे जीअं ख़बर न पवे। अदा हुन पंहिंजे हिसाब सां हिन खे कुआड़ी बि वठी ॾिनी ऐं रसो बि ॾिनेसि त वञु काठियुनि ते, सो जॾहिं बादशाह खे चवणु लॻो मां उन गुफ़ा में अंदरि पुॻुसि, हिकु ख़ूबसूरत औरत हुजे, उन जी मूं ते नज़र पई ऐं मुंहिंजी औरत ते नज़र पई। ओरत मूंखे चवणु लॻी तूं जिन्ना भूत छा आहे। एतिरे में मां औरत खे चयुमि त न जिन्ना न भूत आहियां, सो मां इंसान जो बचिड़ो आहियां। अदा
अदा हिन पंहिंजे हिसाब सां हिनखे चयो चलो ठीकु आहे, उहा छोकिरी एॾी सुहिणी शहज़ादी हुई पंहिंजे हिसाब सां, हीअ उन सां हेॾां होॾां केतिरी हाल अहिवाल करे पियो हेॾां होॾां। हिनखे पंहिंजे हिसाब सां उते शबाब वग़ैरह घणो कुझु हुयो, हुन गुफ़ा में हिनखे खाधा पीता सभु कुझु ॾिनई, छो त हुन वटि सभु शइ कंहिं शइ जी बुख कोन हुई। हा साईं। हुनखे ॻाल्हि करणु लॻो त हीअ जेकी छोकिरीअ खे पुछा करणु लॻो, अगरि जे देव खे का ज़रूरत तोखे शइ पइजे त तूं कीअं देव खे घुराईंदी आहीं या कुझु कीअं मसइलो थींदो आहे। हा साईं। उते हिकिड़ो मतिलबु त गोलो हुयो बलफ़ नमूने, उहो चवणु लॻा त हीअ हिकिड़ो गोलो बीठो आहे, इन गोले खे मां सिर्फ़ु पंहिंजे हिसाब सां अरबी में छा लिखियलु आहे, पर मां हिन ते हथु रखंदमि त हुनखे ख़बर पवंदी त मूंखे सॾु थी करे। हा साईं। तो इन तरीक़े सां हू ईंदो आहे। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां शबाब प्यारे ऐं हिनखे मानी जो खाराईं त हीअ उन बिस्तरे ते जो सुतो त हिनखे निंड वठी वई। अदा हे निंड वठी जो वई, हिनखे हे अखि जो खोले, उहा औरत जेकी हिन सां गॾु हुई उहा हिनखे ज़ोर वेठी ॾिए पई। हा साईं। ज़ोर जो ॾिए पई हेॾां होॾां, हू चवणु लॻी त भणा हेतिरी त मुंहिंजी कीअं बि सार न ॾिए, हीअ ज़ोर थी ॾिए पई। हिन खां चवणु लॻी त छाजे करे मूंखे ज़ोर ॾे। एतिरे में औरत चवणु लॻसि त तक़रीबन मूंखे हिते 30 साल थी विया आहिनि, मां हिन क़ैद आहियां हिन जॻह ते, सो को इंसान जो माण्हू मां मतिलबु इंसान न ॾिठो अथमि, सो इंसान लाइ मां सिकीम हुई आहियां, सो हू त देव आहे, देव सां मां कहिड़ी कचहरी कयां, सो पंहिंजे हिसाब सां ॾाढी ज़बरदस्ती आहे, सो पहिरियों चकर तोखे ॾिठो अथमि, सो तूं मतिलबु त मूंसां ॻाल्हाईं थो त मूंखे वॾो सुकून थो मिले। हा साईं। अदा एतिरे में हुन औरत वाइदो वरितो त मूंखे छॾे तूं न काॾे वञजांइ, चई न सही का मां तोखे छॾे काॾे न वेंदुसि। चवणु लॻो त बाक़ी देव, चए देव जी राति आहे हिकिड़ी, सो हिकिड़ी राति ॾहीं जेकी आहे उहो ईंदो आहे, बाक़ी 9 रातियूं मां तुंहिंजी आहियां, हू हिकिड़ी राति मुंहुं ॾे ईंदो आहे, केतिरी हाल अहिवाल वरितियूं हलियो वेंदो आहे, बाक़ी 9 रातियूं मां तुंहिंजे बिली आहियां, तूं हिते ई रहिजांइ कंहिं कुंड पासे में, पाण देव हलियो वञे त वरी तूं अचिजांइ। अदा ही पंहिंजे हिसाब सां उन औरत सां रहणु लॻो, सो पंहिंजे हिसाब सां वक़्तु गुज़रे पियो। हिनखे को अहिड़ो पुराणो को शराब पियो हो, हिनखे शराब उन मज़ो ॾिनो, हीअ पीअंदो वियो, हे पंहिंजे होंस मां आबेद मां मतिलबु त बादशाह खे चए पियो त मां निकिरी वियुसि, पोइ बादशाह खे मतिलबु त मां जज़्बात में अची मूंखे शराब जो पीतलो त को हौसलो ई कोन्हो, मूंखे चवां पियो त मुख खां वधीक को ताक़तवर आहे कोन। मां हुन औरत खे चवणु लॻो त अगरि मां तोखे हिन क़ैद मां आज़ादु करे वञा देव खां त तूं मुंहिंजी थींदीअ। एतिरे में औरत चवणु लॻी तूं चरियो थियो त न आहे, तूं देव खां कीअं आज़ादु करे सघंदी, तूं इंसान आहे। हा साईं। एतिरे में साईं मूंखे पंहिंजे हौसलो कोन हुयो, मां सिधो सो वञी उन गोले खे चंबो हयो, गोलो उहो भॼी पियो, हेॾे होॾे पुरदा थी पियो। ओतिरे में छोकिरी उहा मतिलबु त जेकी शहज़ादी हुई मूंसां गॾु, उहा रोअणु लॻी त चवणु लॻी तूं चरिया हीअ छा कयो, हाणे तूं पाण त मरी वई पर मूंखे माराए छॾी। अदा एतिरे में जंहिंमहिल इहा ॻाल्हि कयईं त मुंहिंजियूं अखियूं ऐं हौसलो कमु कयो त मां हीअ जाई बि छा कयो। अदा एतिरे में ज़मीन हेॾे होॾे धुॾणु लॻी ऐं सॼो मुल्क मतिलबु त ऊंदाही ऐं बिजली जा कड़कार थी विया। पुछा कयो मां त हीअ छा आहे। एतिरे में छोकिरी चवणु लॻी त हाणे इहो देव थो अचे। अदा मूंखे त मतिलबु हुन छोकिरीअ चयो त हाणे तूं जीअं रस्ते ते आयो आहे तूं उन सां हली वञ, बाक़ी मां ॼाणियां मुंहिंजो कमु ॼाणे। अदा हुनखे मूंखे जंहिंमहिल इहा ॻाल्हि कई मां ॾकां पियो सॼो, पहिरियों त मां पाण गले छा पियो सम्झां, पर मुंहिंजा नशा बशा सॼा मतिलबु त लही विया, सो मां उन रस्ते सां निकिरी मथे रवानो थी पियुमि। अदा जीअं मथे वञा पियो त एतिरे में देव अचे पुॻो, ॾिठुमि त हिकिड़ो कारो मतिलबु त ॻाढ़े रंग जो लाल सिंग वॾा बिद शुगलियो अची उन औरत जे आॾो बीठो। औरत खे पुछा करणु लॻो त तूं छो घुरायो, हुन चयो मूं न आहे घुरायो। चए बाक़ी तूं न घुरायो त हीअ भाई कीअं भॻो। चए मूं शराब घणो पीतो सो इहो भरियल चागुठियासीं इन जे मथां किरी पियुमि, पर इहा मूंखे ख़बर न पई त का मुंहिंजी चौंपल बि उते रहिजी वई, उन छोकिरीअ वरितई मुंहिंजी कुआरी बि उते रहिजी वई। मां सिर्फ़ु मथे पाण वञी बीठो हुअमि, एतिरे में हुनखे मुंहिंजी चौंपल ऐं कुआरी ते नज़र पइजी वई। एतिरे में चवणु लॻो त हीअ छा आहे। चई हीअ तूं मुंहिंजा न आहिनि। छोकिरी चवणु लॻसि जे तूं आंदा न। इन एतिरे में देव खे ख़बर पइजी ज़रूरु को इंसान जे बचे सां तूं मिले थी। देव सफ़ा ज़ालिम हुयो, उन महिल कोड़ो हिकिड़ो घुराए पंहिंजे हिसाब सां उन औरत खे कुटणु वेठो। जॾहिं मां इहा ॾिठी ख़बर मतिलबु त ॾिठुमि त लखनि सां पंहिंजनि सां लका, मां आस्ते आस्ते करे उन साॻे दरवाज़े खे मथे निकिरी आयुसि। उहो दरवाज़ो ॾेई वरी मिटी ॾेयूं सिधो सो मां पंहिंजे हिसाब सां दर्जीअ ॾे पुॻुसि। अदा दर्जीअ जॾहिं मूंखे ॾिठो ॾाढो ख़ुशि थियो, चवणु लॻो त मां 2-3 ॾींहं परेशान हुयुमि त भला हीअ काॾे वियो, को झंग जा जानवर वग़ैरह खाई वियसि। दर्जी ॾाढो मूंखे ॾिसी ख़ुशि थियो, अचे मूंसां भाकुर पाए गले मिलियो ऐं अखियुनि मां पाणी बि किरी पिया हुनखे। मां हुनजी मोहबत ॾिठुमि, हेॾो प्यारु ॾिठुमि, मूंखे ॾाढो शर्म महसूसु थियो। पर उन छोकिरी जो मूंखे यादि थी वियो त बहरहाल मुंहिंजे करे हूअ बि देव जे हथां मतिलबु त मुसीबत में अची वई। मां इन टेंशन में तकिड़ो दर्जीअ सां मिलियो, हेॾो होॾो अंधो काणो, सिधो सो पंहिंजे कमरे में वञी मतिलबु त सुम्ही ऐं सुॻो इहा ई सोच वञी त मां अॼाणी नाइंसाफ़ी कई।
त न जो शराब पिया न हिन गोले खे भञा न इहो देव अचे न इहा ख़बर पए हा। हुन मूंखे केॾो रोकियो पर मां न मुड़ियुमि। एतिरे में देव जो पंहिंजे हिसाब सां उहो साॻियो दर्दी मोॾे निकिरी आयो। दर्दी चवणु लॻो हिकु पीर सन हमरा आयो आहे, सो तुंहिंजी कुआड़ी ऐं तुंहिंजी चौंपल खणी आयो आहे। चवणु लॻो त कंहिं मदरसे जी आॾो चौंपल ऐं कुआड़ी पई, का तूं निमाज़ ते वई अलाए छा विसारे आयो आहियां, सो उहा तोखां पुछा कंहिं काठरनि ॾे वियो, पर काठरनि तुंहिंजो ॾस ॾिनो सुञात न लछा, सो हाणे मोॾी आयो आहे, सो उहो घुरावई तो ॾे। मूं हुन खां हा कोन कई, पर हू एतिरे में चयूं मुंहिंजी दरवाज़े खां हू वापसि दर्दी हलियो वियो। पर मां त अॻे टलियमि त उहो सतलब त उहो देव साॻियो ई आयो आहे, सो मुंहिंजी तलाश करे जे मूंखे लधो अथई। हा साईं। अदा देव पंहिंजे हिसाब सां अञा मां ईअं सोचियो ई कोन, हंध ताईं कोन उथियुमि, न भॼण जो सोचे सघियुमि न कुझु में। एतिरे में साॻियो ई देव पंहिंजे रूप में मतिलबु फ़क़ीर रूप मां देव बणिजी वियो। उन मूंखे ॿांह हथु विझी ऐं चवणु लॻो त मां पंहिंजी मतिलबु उन छोकिरीअ खां वाइदो करे हुअमि, जेकॾहिं मां उहो हमरा न ॻोल्हे आयुसि त मुंहिंजो नालो मटाए छॾिजांइ, सो तूं मूंखां केतिरा ॾींहं भॼे आ। अदा एतिरे में बसि अखि छिंभ अंदरि वरी मां जो बेहोश थी वियुमि, वञी उन गुफ़ा में जंहिं में छोकिरीअ खे छॾे वियुमि, मां उन साॻी जॻह ते पुॻुमि। अदा ॾिठुमि त उहा साॻी छोकिरी कीअं मतिलबु त ठुल सां ॿधी पई आहे, सॼी रत लॻी पई आहे। एतिरे में साईं मूंखे बि ठुल सां ॿधल हुजे। हाणे देव हुन ते चिलाए पियो वेठो, मतिलबु त यादे करे ॻाल्हाए पियो वेठो त हीउ उहो ई शख़्स आहे न जंहिंसां तूं मिलंदी हुईं, हीअ आहे न उहो। हीअ चवे पई, छोकिरी चवे पई त मां हिन खे सुञाणे ई नथी, हीअ अलाए केरु आहे। हूअ भले केॾो बि मारे पियो, पर हूअ कोन पियो मञे त हीअ अलाए केरु आहे। मां इहो ॾिसां पियो सॼो लका सॼो मुसीबत मुंहिंजे करे आई, वरी मूंखे लिकाइण लाइ मतिलबु त पंहिंजी धग खाए मूंखे ज़ाहिर नथी करे। एतिरे में देव चवणु लॻुसि अगरि जे तूं हिन खे नथे सुञाणे त मां तोखे हथ पेर मतिलबु त ॿाहूं खोलियां थो, हीअ तलवार ॾियां थो, जॾहिं तुंहिंजो हिन सां वास्तो ई न आहे, हिन खे तूं क़तलु कर। मूंखे यकीन थींदो जीअं हुईं तूं मुंहिंजी ज़ाल पहिरियां बि, वरी मां उन ई तोखे ख़ुशी ॾिसी ऐं मतिलबु त रांदि रखंदुमि। अदा एतिरे में औरत जॾहिं मुंहिंजे अॻियां आई त मतिलबु निमाणे अर्ध में मूंखे चयईं सॼी मुसीबत तुंहिंजे करे आई, अखियुनि जे ज़रिए चयईं, ऐं मां बि हुन खां ग़लतीअ जी पंहिंजी जी माफ़ी वरिती। पर औरत हिन खे चवणु लॻी त हीअ अलाए केरु आहे, न हिन खे मां सुञाणियां थी, न मूंखे हीअ सुञाणे थो, मां हिन खे हरू भरू छो गुनाह कयां या हिन खे क़तलु कयां, सो इहो जाइज़ आहे ई कोन जो ॿिए खे माण्हू हिकिड़ो गुनाह मां वॾो मां इहो कमु न कंदुमि। अदा हुन छोकिरीअ तलवार मतिलबु त फिटी कई। देव वरी हिन खे ॿ टे लकुड़ हणी वरी साॻी जॻह ते ॿधो। वरी देव सुरी मोॾी आयो, मूंखे चवणु लॻो हीअ औरत तूं सुञाणे थो? चवणु लॻोमांसि न हिन खे मां नथो सुञाणे, हीअ अलाए केरु आहे, मां पहिरियों चकर पियो थो ॾिसां। चवणु लॻो जे तूं पहिरियों चकर ॾिसे थो त तुंहिंजा हथ ॿाहूं मां खोलियां थो, हिन औरत खे क़तलु कयूं, तूं हलियो वञु, तोखे मुंहिंजी इजाज़त आहे, तोखे मां ॿिणक बि न कंदुमि, तोखे दरवाज़ा खोले ॾींदुमि पंहिंजा, जीअं आहीं तूं पाक बरकत पंहिंजे घर वञी पुॼंदे। हा साईं। अदा मां एतिरे में पंहिंजे हिसाब सां उहा तलवार खणी ॾाढो ख़ुशीअ मां औरत ॾे वधियुमि बि साईं। औरत ॾे वधियुमि, जॾहिं औरत जी मां अखियुनि में ॾाढो मतिलबु त वेझो पुॻुमि त औरत जो निमाणा हाल ॾिसी ऐं महसूसु कयुमि त सॼी ग़लती पहिरियां बि मुंहिंजी आहे, पर हुन औरत बि मुंहिंजी निमाणे हाल में चयो त मुंहिंजे माण मां तोखे कुझु बि हथु न ईंदो। अदा मां वेझो वञी माण जो इरादो करे वरी हुनजी छोकिरीअ जी पेरनि में तलवार उछले ऐं चवणु लॻुमि त मां हिन खे सुञाणियां बि नथो त मां हरू भरू छो मारियां, हूअ त भई मूंखे नथी मारणु चाहे, सो मां बि नथो मारणु चाहियां। अदा एतिरे में देव खे कावड़ वठी वई, गुस्सो अची वियो। अदा देव साॻी तलवार खणी हुन औरत खे हिकु ॿांह बि वढियईं, वरी ॿी ॿांह बि वढियईं, आहिस्ते आहिस्ते में हुनजी मुंडी लाहे छॾियईं। अदा जॾहिं देव मारे छॾी, औरत चवणु लॻो देव सो ही तव्हांजी महबूबा ऐं तुंहिंजो महबूब हुया ॿई, सो तव्हां ॿई मुंहिंजा मतिलबु त कारो हुयव, सो मां पंहिंजे हिसाब सां हिन खे मारे छॾियो, बाक़ी तुंहिंजी ख़बर न आहे, छो त मूंखे हीअ ख़बर आहे त हीअ तोसां खरियल आहे, सो हिन जी मूंखे पूरी मतिलबु त ख़बर हुई मूड़ खां वठी त अहिड़ी आहे, सो तुंहिंजी काई ख़बर न आहे तूं काथों जो आयो आहीं, केरु आयो आहे, हिन औरत सां तूं घणा चकर मिलियो आहे, इहा बि मूंखे ख़बर न आहे। देव चवणु लॻुसि तोखे जेसि ताईं मारींदुसि, पर पंहिंजे हिसाब सां तोखे सज़ा ज़रूरु ॾींदुसि। चई मां ॾाढो ख़ुशि थियुमि, जेकर मथां सज़ा ॾींदो, मतिलबु नॉर्मल ॾींदो, मूंखे छॾींदो, सो मूंखे क़तलु न कयो त मां हिन खे मतिलबु त गिड़गिड़ाइण लॻुमि ऐं ॿाहूं ॿधी अध भया ऐं पेरनि ते किरी पियो, मां त मूंखे जान जी माफ़ी ॾे। हीअ चवणु लॻो त जान जी माफ़ी न ॾींदुसि, बाक़ी तोखे मां हिकु ॻाल्हि शर्त रखंदुमि, उन शर्त जो क़बूलु कंदे तुंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, न त मां तोखे क़तलु कंदुमि। हा साईं। एतिरे में साईं हुन पंहिंजे हिसाब सां मूंखे पंहिंजे उन जॻह तां खणी ऐं रवानो थी पियो मथे। उहो देव त हुयो, जादू जे ज़ोर ते मथे खयूं हलियो वियो, सॼी दुनिया मतिलबु त बाल जेतिरी ॾेखारिजे पई, एतिरो आसमान ते मथे खणी पंहिंजे हिसाब सां कीअं जबल ते मूंखे मथे विहारे आयो। हाणे मूंखे जबल चवणु लॻो हाणे तूं कहिड़ी शइ थियणु चाहींदे?
हा साईं। भोलो थियणु चाहींदे, जानवर कहिड़ो चवंदे, कुतो थियणु चाहींदे, कहिड़ो जानवर थियणु चाहींदे त मां तोखे जानवर बणाए थो सॼी ज़िंदगी तूं जानवर लॻो वठंदे। सो तूं पंहिंजे हिसाब सां इहा तुंहिंजी सज़ा काफ़ी आहे, तोखे मारियां नथो, तोखे मां इहो मौक़ो ॾियां थो जेकी शइ तूं तलबे। अदा मां पंहिंजे हिसाब सां मतिलबु त हुन खां माफ़ी पियो वठां त मतिलबु मूंखां ग़लती थी वई आहे, सो बहरहाल मूंखे माफ़ु कर। पर हुन जेका पछाड़ीअ पंहिंजे लफ़्ज़ पंहिंजे कुझु पढ़ी ऐं मूं तां शुकारियईं, चयईं त तूं बसि हिकु बंदरु थी वञु, भोलो थी वञु। अदा एतिरे में हुन इहे लफ़्ज़ चवंदो वियो ऐं मां बंदरु भोलो थी बीह रहियुसि। अदा देव पंहिंजे हिसाब सां मूंखे बंदरु भोलो उन जबल जे मथां कयूं ऐं इहो रवानो थियो, हलियो वियो। मां उते पंहिंजे हिसाब सां ॾाढो हेॾे होॾे, पर मुंहिंजो आवाज़ु सम्झ मटिजी वियो, साॻियो मतिलबु त बंदर जो हुयुमि। सो पंहिंजे हिसाब सां मां आतारे आतारे करे उन जबल तां लही हिकु जंगल में आयुमि। पोइ उन जंगल मां पंहिंजे हिसाब सां जंगली मेवात ॿेर वग़ैरह जेको हुते हुयो, सो पंहिंजो खाईंदो पीअंदो वठां पियो। पाणी बाणी दुबनि जो वग़ैरह हेॾां होॾां पीअंदो घुमंदो वठां पियो। कुझु साल गुज़रिया त अची मां समुंड जे किनारे ते पुॻुसि। उते मतिलबु त ॾिठुमि त मतिलबु त पाणी पीतुमि बि त परे खां मूंखे हिकु ॿेड़ो नज़र आयो, उन जहाज़ मतिलबु त अचे पियो ॿेड़ो। सो उन असांजे कपर मुंहिंजी तरफ़ अची रहियो हुयो। सो मां ॾिठो उन महिल लिकी कंहिं झाड़ी हेठां मतिलबु झंगल जे पोयां कंहिं पेड़ हेठां वेही ॾिसणु लॻुमि त केरु न। अदा एतिरे में ॿेड़ो अचे पुॻो, कुझु मलाह लथा पंहिंजे हिसाब सां कुझु वटि ॾेई साइड ते हलिया विया। मूं सोचियो त भला हाणे इहो ई मौक़ो आहे, मां हिन ॿेड़े ते चढ़ां थो। सो बहरहाल वञी किथे ॿिए हंधि निकिरंदुमि, मन खे ॻोठ पंहिंजे वेझो निकिरां। सो मूं इरादो करे ॿेड़े ते चढ़ियुमि बि सही, अञा ॿेड़े ते पुॻो ई कोन्हमि त उन ॿेड़े में आवाम जेको वेठो मुसाफ़िर, उन्हनि जी मूं ते नज़र पइजी वई। हा साईं। एतिरे में हिकु हमरा चवंदो, यार हीउ मनूस काॾों आयो बांदर, सो इहो मनूस आहे वॾो, यार हिनखे छाजे लाइ चढ़णु ॾिनो, हिनखे तड़ियो। ॿियो चवणु लॻो, हा यार इन सां मुसीबत न अची सघे, कुझु बि मसइलो थी सघे थो। सो इस्लामी हिसाब सां कुझु न कुझु हिन जानवर में हरकत आहे, सो इहो मारियो, मतिलबु त मारियो जा परे कयो। अदा एतिरे में ॿियो हिकिड़ो सिपाही बीठो जी, मां हिनखे मारियां त मूंखे तलवार आहे। अदा एतिरे में मूंखे सम्झ सॼी हुई, छो त इंसानी मूंखे सॼो अकुलु हुयो। मां वञी जेका चौकीदार जे वञी पेरनि में किरी पियुमि। हिकु उन्हनि मां वॾो हिकिड़ो ॾिठो, मतिलबु त हीउ मतिलबु चङो मुड़ुसु आहे। सो उन्हनि में वञी पेरनि में हिकिड़े में किरी पियुमि, अची उनजी पनाह वरितमि। उहो चवणु लॻो, यार हीउ ॾिस केॾो मासूम आहे, सो मुंहिंजी पनाह में आयो आहे, हिनखे केरु बि हथु न लाहे। सो अॼु खां पोइ मां हिन जी हिफ़ाज़त कंदुमि, इहो मूंसां वाइदो कयो। अदा हुननि जो सरदार हुयो जेको काफ़िलो हुयो, सो उन्हनि काफ़िले हुननि जी ॻाल्हि मञी चई, सरदार तूं ॼाण पंहिंजे हिसाब सां तूं चवें थो, असां हिनखे नथा कुझु कयूं, बाक़ी हिन का बि ग़लती कई त पोइ असां हिनखे मारे ऐं हिन समुंड में उछलींदासीं। हा साईं। अदा पंहिंजे हिसाब सां हुन सरदार जी मां सॼो कुझु ख़िदमत करणु लॻुसि, हुनखे थोरा घणा ज़ोर बि ॾियां पियो, जेको बि हुनजो कमु मूंखां पुॼे पियो, सो सभु मतिलबु त हुनजो कयां पियो मां। हुन मूंखे अकुलमंद ॾिसी ऐं दाना ॾिसो, मतिलबु थोरा घणा हुन ॻाल्हि सम्झां पियो, हो जीअं चवे पियो मूंखे सम्झ में ॻाल्हि सॼी अचे पई, मां तीअं ॻाल्हायां सिर्फ़ु कोन पियो, बाक़ी सभु कमु उहो कयां पियो। अदा एतिरे में हू मुंहिंजो मालिक जेको हुयो जीअं मूंखे बचायो, उहो हैरान हुयो, यार हिन में कहिड़ी करामत आहे, हीउ वॾो मतिलबु सियाणो आहे। सो हुनखे मां पसंदि अची वियुमि, हुनजो अदब ख़िलाफ़ु कयां पियो, हेॾां होॾां ज़ोर वग़ैरह ॾियां पियो। हिनखे मां घणो दिलचस्पी मूं में आंदई ऐं पसंदि बि घणो अची वियुमि। अदा इन हिसाब सां हकिलना होकांदा अचे कंहिं बादशाह में पुॻा। अदा हुन बादशाह जो वज़ीर गुज़ारियो हुजे, अचे कुझु सिपाही अचे बादशाह जे हुन ॿेड़े असांजे जे आॾो बीठा, अचे चवणु लॻा त असां ॿेड़ो इन करे रोकियो आहे, सो असांजे बादशाह जो मतिलबु त वज़ीर गुज़ारे वियो आहे। सो बादशाह चए थो मूंखे वज़ीर जी ज़रूरत आहे, को पंहिंजनि मां न रखंदुमि, को ॿाहिरि अकुलमंद माण्हू रखंदुसि। सो कुझु हे अखर मतिलबु जंहिंजा बि पढ़ियलु लिखियलु हूंदो, सो उनखे रखंदो। अदा तव्हां ॿेड़नि में केतिरा पढ़ियल आहियो, तव्हां मुसाफ़िरी वरितो था कयूं सौदागर वारे कई वक़्त जा। सो हीअ पर्चियूं ॼाण थो, हिकु वॾी पर्ची ॾिनई न, जेका मतिलबु त इंसान जे कद खां मथे हुई। इन विच में हर को पंहिंजा मतिलबु सयूं लिखे, नालो लिखे, कुझु वग़ैरह लिखे। सो बादशाह पंहिंजे हिसाब सां जंहिंजी बि सही मतिलबु अखर वणंदसि, सो उनखे वज़ीर ते विहारींदो। सो हीअ पंहिंजे हिसाब सां लिखो। हा साईं। अदा पंहिंजे हिसाब सां जेका पढ़ियल हुया उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां उन फ़ौज ॾिनी, पर्चीअ ते हर को लिखे पिया हेॾां होॾां, पर्ची वॾी हुई हेठि लड़के पे वेठी। एतिरे में मूंखे बि ज़हन पइजी त भला मूंखे लिखणु पढ़णु त अचे पियो न। अदा मां उहा पर्ची कसे ऐं थोरो भॼणु लॻुमि। एतिरे में मुंहिंजो मालिक खे ख़बर पइजी वई त मतिलबु त हीउ होशियारु ऐं चालाक आहे, कुझु हिन में कमु अथसि, तॾहिं त इहो खणी भॻो आहे। अदा मां खणी कुझु विकथी करे उहा पेन खणी ऐं मां बि लिखणु चालू कयो। अदा जॾहिं मां लिखणु चालू कयो त जेका बि उते जहाज़ में हुया माण्हू सभु हैरत में इबरत में अची विया ऐं उहो मालिक बि खिलणु लॻो त यार केॾो जानवर जेको आहे, सो उहो बि पंहिंजे हिसाब सां सही ॾिए थो, माना मुंहिंजी बि सिलेक्ट थी वञे। अदा हिनखे वॾो अकुलु आहे। सो पंहिंजे हिसाब सां मूंखे सभु हैरत में ॾिसणु लॻा। अदा मां उहा पंहिंजे हिसाब सां नालो लिखियो ऐं हुननि खे पर्ची पंहिंजे हिसाब सां कुझु
सवाइ कुझु शेर वग़ैरह लिखिया पंहिंजे हिसाब सां जीअं माना बादशाह खे पसंदि अचनि। अदा उहे नौकरनि खे उन्हनि खे पंहिंजी सिपाहियुनि खे पर्ची मिली वई। सिपाही सिधो सो खणी ऐं बादशाह जी दरबार में आया। बादशाह हर कंहिंजा पंहिंजे हिसाब जा अखर ऐं ॾिसंदो वञे पियो। बादशाह हली हली मुआरा अखर ऐं पसंदि कया ऐं उन महिल नौकर खे चवणु लॻो त हीअ जंहिं माण्हू जा अखर आहिनि हिन माण्हू खे बहरहाल मुंहिंजी अॻियां पेश कर, मां हिन खे वज़ीर बि बणाईंदुमि। अदा बादशाह जा जेका बि नौकर हुया मतिलबु त वज़ीर नौकर जेका बि जंहिंखे ऑर्डर ॾिनो हुई सिपाही उहे खिलणु लॻा। बादशाह खे चवणु लॻा बादशाह सलामत जंहिंजा हीअ अखर आहिनि सो असल में इहो इंसानु न आहे, बांदर आहे, उन भोले जा आहिनि अखर। अदा बादशाह हुननि सिपाहियुनि ते यकीन न पियो करे, सिपाहियुनि खे चवे पियो त हिन माण्हूअ खे जंहिंजा मां अखर ॾिठा आहिनि तव्हां मुंहिंजे हुकुम जी ताबीर कयो ऐं हिन हमराह खे धूल धमाकनि सां ऐं कंहिं सुवारीअ ते खणी अची मुंहिंजी बादशाहीअ में पेश कयो। भले केर बि हुजे पर हिन जा मूंखे अखर पसंदि अची विया आहिनि, सो हीउ माण्हू खपे। अदा जॾहिं धूल धमामनि सां उते अॼु सिपाही पुॻा, सिपाही चवणु लॻा त बादशाह उन खे सौदागर खे त असांखे इहो पंहिंजो जेको भोलो अथई बांदर इहो असांखे खपे। बादशाह जो हुकुम आहे, इन जा अखर पसंदि अची आहिनि, जेको इनाम चवे सो बादशाह ॾियण लाइ तयारु आहे। अदा पंहिंजे हिसाब सां हिन खे इनाम सौदागर खे कंजु ॾिनो ऐं उन सिधो सो हुनखे धूल धमामनि सां चई पियो मूंखे खणी ऐं हाथीअ ते चढ़ी विहारे पंहिंजे हिसाब सां अची दरबार में अची पेश कयुनि। बादशाह जॾहिं मूंखे ॾिठो ऐं बादशाह खे मां ॾिठो, बादशाह खे पंहिंजे हिसाब सां 2-3 चकर हेठि नकु मतिलबु ज़मीन सां लॻाए ऐं अदब सां एतिराम सां बादशाह खे मूं सलाम कयो। उते जेका बि बादशाह जा दरबारी वेठा हुआ उहे बि हैरत ऐं इबरत में आ ऐं बादशाह बि ख़ुदि पाण इबरत में हो त भणा बांदर भोलो थी हेॾो अदब अथसि। अदा बादशाह खे वरी मूं जेका बि हू लफ़्ज़ चवे पियो त उन हिसाब सां बाबति मां हर बादशाह जी ॿोली सम्झी उनखे ओड़े हिसाब सां जवाबु ॾियां पियो। अदा बादशाह जॾहिं मुंहिंजो सॼो इहो किरदारु ॾिठो ऐं बादशाह खे मां पसंदि अचियुमि, बादशाह चवणु लॻो त अॼु खां पोइ हीउ पंहिंजे हिसाब सां भले सियाणो आहे, जानवर आहे, कहिड़ो बि आहे, सो हिन खां पंहिंजे हिसाब सां मुंहिंजो बादशाह हुआ। अदा कुझु कीअं मतिलबु त बादशाह खे ख़त लिखण जी ज़रूरत हुई। बादशाह मुंहिंजे हिसाब सां मूंखे जीअं चवंदो वञे पियो मां उनखे बाबति उन हिसाब सां उनखे ख़त लिखी ऐं बादशाह खे ॾिनमि ऐं बादशाह पंहिंजी मोहर लॻाई ऐं उन तरफ़ मोकिलियो। उनखे बि मुंहिंजा अखर ऐं पंहिंजे हिसाब सां कियाना बि पसंदि आई ऐं बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो। अदा पंहिंजे हिसाब सां मां पंहिंजे उन बादशाह जो वज़ीर थी वियुसि। सो बादशाह पंहिंजे हिसाब सां दरबार लॻाई वेठो हुजे ऐं बादशाह एतिरे में चवणु लॻो हिकु उन सां गॾु मतिलबु त मुलाज़िम कंहिं वक़्त जो पीर सन माण्हू हुजे बुज़ुर्ग ऐं हिकु नौजवान छोकिरो वेठो हुजे दरबार में ऐं मां वेठो हुजां भोलो मतिलबु त वेठो हुजां। एतिरे में बादशाह चवणु लॻो यार ही पंहिंजे हिसाब सां वेठा हो सभई, मुंहिंजी शहज़ादी धीउ खे घुरायो वञे। अदा जॾहिं बादशाहज़ादी जॾहिं मतिलबु त दरबार में हाज़िर थी, बादशाहज़ादीअ हूअं मुंहुं मतिलबु त लिबास मतिलबु ढकियूं बि अचे मतिलबु हूअं मतिलबु त लाथियूं बि अचे, चेहरे ते काशी निकाह वग़ैरह कोन हुयुसि। सो बहरहाल जंहिं महिल दरबार में पुॻी हिन जी मुंहं ते नज़र पई, बादशाहज़ादी उन महिल निकाह पंहिंजे मुंहं ते ॾिनो ऐं पंहिंजो मुंहुं लिकायो। एतिरे में पंहिंजो पीउ चवणु लॻुसि त शहज़ादी तोखे छा थियो? सो हीउ त मुंहिंजो हिकिड़ो मुलाज़िम हिकिड़ो ख़ासि माण्हू आहे ऐं छोकिरो हीउ त हूंदा आहिनि मूंसां आम गॾु, सो हीउ त ॿियो भोलो आहे, सो इन हिसाब सां तूं मुंहुं छो थी लिकाए? एतिरे में शहज़ादी चवणु लॻसि हीउ जेको गैर मर्द आहे मतिलबु त हिकु भोलो न आहे, हीउ हिकु गैर मर्द आहे, सो इन जे अॻियां मां मुंहुं इन करे लिकायो आहे। सो मूंखे पंहिंजनि बुज़ुर्गनि जो चयलु आहे, सो मां कंहिंजे अॻियां मुंहुं न आहियां मतिलबु ज़ाहिर कंदी। शहज़ादीअ जी ॻाल्हि ॿुधी बादशाह पंहिंजे हिसाब सां हैरत में अची वियो त बना की तुंहिंजो छा चवण जो मतिलबु आहे? चवणु लॻी त हीउ जेको बांदर भोलो जेको आहे इहो हिकु इंसानु आहे, फलाणे बादशाह जो पुटु आहे, हिन तरीक़े सां हीउ बांदर ऐं भोलो थियो आहे, सो मूंखे इहा ख़बर आहे। बादशाह हैरत में थी वियो, उहो कुराड़ो इबरत में अची वियो जेको बादशाह जो ख़ासि माण्हू हुयो ऐं उहो छोकिरो जेको नौजवान हुयो उहो बि इबरत में अची वियो। बादशाह चवणु लॻो त मूं इहा ॻाल्हि सम्झी न, हीउ तोखे कीअं ख़बर पई त हिकु बांदर न आहे, भोलो न आहे, हीउ हिकु इंसानु वॾो अकुलमंद आहे, तोखे ईअं कीअं ख़बर पई? अदा शहज़ादीअ जेके बि ॻाल्हियूं चयूं सो बादशाह मूंखां बाबति पुछा कंदी इहा ॻाल्हि सही आहे त मां पंहिंजे हिसाब सां कंधु लोॾे चयुमि त बादशाह सलाम जेकी शहज़ादी चवे थी इहा ॻाल्हि वाक़ई बि सही आहे, मां शहज़ादो आहियां, सो भोले जी तब्दील थियल आहियां कंहिं बददुआ जे करे। अदा एतिरे में चवणु लॻो जॾहिं तोखे एतिरी ख़बर पवे थी त इहा कीअं थी ख़बर पवे? चवणु लॻी त फलाणे हिते मतिलबु त मां जॾहिं नंढी हुयमि कंहिं वक़्त में का जादूगरी मूंखे जेके आई असांजी अलाए छा नाले चयईंसि, सो उहा आई, सो उन सां गॾु हिकु औरत हुई, उहा मूंखे सेखारियो हुई सॼो इल्मु।
चई उहा औरत आई हुई, उहा जादू वग़ैरह ॼाणींदी हुई। सो मूंखे नव नुक़्ता मतिलबु जादू जा हिसाब, नव तजुर्बा मूंखे जादू जा मतिलबु नवे तजुर्बा मूंखे जादू जा सेखारिया वई आहे। सो पंहिंजे हिसाब सां मूंखे इल्मु एतिरी इल्मु आहे उन जादूअ जी, सो मां सभु कुझु ॼाणियां सुञाणियां थी। एतिरे में त बादशाह चवणु लॻो पंहिंजे धीउ खे, चई अगरि तोखे हिन जी ख़बर सॼी मालूमात आहे त हीउ अकुलमंद बि हेॾो आहे, सो मूंखे हाणे बांदर जी जॻह ते मूंखे इंसान जी सूरत में तब्दील तूं करे वेंदीअ? चई हा मां करे वेंदुमि। अदा एतिरे में शहज़ादी अहिड़ो कमु कयो, कुझु वञी पंहिंजे हिसाब सां पाणी घुराईं, कुझु पढ़ाई कयईं हेॾां होॾां, हिकु लीको कढी मतिलबु त कंहिं शइ जो लीको कढी जादू जे ज़रिए उन लीके ते पंहिंजे हिसाब सां उन पाणी उछलंदी वञे पई। उहो साॻियो देव जी मूंखे पंहिंजे हिसाब सां भोलो बणायो, उहो अची उन लीके में ज़ाहिर थियो। अची उन शहज़ादीअ खे चवणु लॻो त तोखे मां चयो तोसां मुंहिंजो वाइदो थियल आहे, तूं मूंसां वाइदो कयो, सो तूं मां पाण में आपस में विढ़ंदासीं कोन, हीअ वरी छा आहे तूं अॼु मूंखे घुरायो आहे? चवणु लॻो त कुझु बि थी पए, सो मुंहिंजो वाइदो ईअं थियलु हुयो, पर तूं नाइंसाफ़ी थो करें, हीअ ज़ुल्म छो थो करें? सो बहरहाल तुंहिंजे गुनाह जो घड़ो भरिजी वियो आहे, तोखे अॼु सज़ा लाज़मी मिलंदी। अदा हू बि एतिरे में देव हुयो, जादूगर हुयो, ऐं हीअ बि जादूगर हुई, पाण में विड़ी पिया। अची पंहिंजे हिसाब सां टकुरो थी वियो, जादू ई जहिड़ो हुयो, हेॾां होॾां अची विड़िया, अची मथे आसमान ते हलिया विया, मथे वञी हेठि वरी ज़मीन ते आया, अचे कीअं वरी पाणी समुंड में अची विड़िया, वरी पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां, वरी हू जेको हुयो सो ॻेरो थी पियो, वरी हीअ शहज़ादी बाज़ थी हुनखे कढ लॻी। अदा बाज़ जॾहिं थी कढ लॻी, हीअ ॻेरे थी हली हली उॾी उॾी, जंहिंमहिल हिनखे सम्झ में ॻाल्हि आई त मां इन में कामयाबु न वेंदुसि, हीअ पंहिंजे हिसाब सां ज़मीन थी, ज़मीन ते वरी नोर मतिलबु नांग थी भॻो, वरी शहज़ादी नोर थी भॻसि हेॾां होॾां, अची हुन बादशाहीअ में वरी साॻी में पुॻा, वरी हीअ थकड़ में थी वियो, मतिलबु त हिकु फल थी वियो। अदा फल जो थी पियो त फल जो पंहिंजे हिसाब सां थी पियो, त फल मां हिकिड़ा ॿिज जा कणा हूंदा आहिनि, उहो थी वरी कणा थी बीह रहियो, मतिलबु त हिकु नारेल मतिलबु त यार नालो नथो अचे, जो बि आहे उहो पंहिंजे हिसाब सां कणो कणो थी वियो। अदा शहज़ादी अहिड़ो कमु कयो, कुकुड़ थी वई, कणा मेणण लॻी, दाणा मतिलबु त दाणा मेड़ींदे अदा हिकिड़ो दाणो हिनखे न पियो लभे, ॾिठे न बणा हिकिड़ो कुंड में पियो आहे, उन ॾे आ कंहिं अदा उन में हुयो ई उन जादूगर जो साह, सो ठकायो थी वई, उहो पंहिंजे हिसाब सां वरी मतिलबु त ॿी शइ थी उॾो हलियो वियो। अदा उहा ॿी शइ जो उॾी थी वई त अदा पंहिंजे हिसाब सां वरी शहज़ादी हिनखे डोड़ाइणु लॻी। अदा हलंदे हकिलंदे होकारंदे अची पंहिंजे हिसाब सां शहज़ादी हुनखे पूरो करे छॾियो, अचे हुन बादशाह जे अॻियां हीउ किरियो, उते मिटीअ जो ढेर थी पइजी रहियो। थोरी देरि खां अची बादशाहज़ादी पंहिंजे बादशाह खे पीउ खे चवणु लॻी, बादशाह खे पीउ खे मतिलबु चवणु लॻी त बाबा साईं, हीअ त जादूगर त बहरहाल मां मारे छॾियो, सो हिनखे मां इंसानी सूरत में बि करे थी ॾियां, पर मुंहिंजो बचणु नामुमकिन अथई। एतिरे में चवणु लॻो त कीअं वरी उहो छाजे करे, सो हाणे देव मारे छॾियो, तोखे कोई इज़ा बि न आहे? चई इज़ा न आहे, पर हिन हिकु पंहिंजे हिसाब सां दरवाज़ो खोले छॾियो आहे जादूअ जो, सो उहो दरवाज़ो जॾहिं बि जंहिं माण्हू ते खुलियो, सो उहो माण्हू कॾहिं बि न आहे बचिणो। हिकु त ॿियो नंबर त हीउ जेको ॿिज थी वियो, मां इन में दाणा चुगणु चालू कया, जंहिंमें हिन जो साह हुजे या मां उहो दाणो खणी वञा त देव मरी वञे हा, सो बहरहाल उहो मां न खणी सघी, उन में नाकाम वियुमि, सो हाणे मूं ते उन जादू जो असरु वेही वियो आहे, सो मां बहरहाल कोन बचंदुमि, बाक़ी तोखे हीउ इंसान कर थो ॾियां। उते हुनखे जादू हुयईं, पंहिंजे हिसाब सां इंसान कयईं, हू बि मिटीअ जो ढेर थी वियो, अॻे जिन बि देव बि। अदा बादशाहज़ादी बि मिटीअ जो जॾहिं ढेर थी वई त बादशाह ईअं रोई राति मतिलबु त कतार रोअणु लॻो, ज़ारो ज़ार कतार रोअणु लॻो। अदा एतिरे में हू जेको शहज़ादो जेको हुयो, उहो त वञी भोलो में सूरत में जीअं मां तब्दील हुयुमि, सो मां इंसानी सूरत में आयुमि, पर बादशाह जी ख़ूबसूरत धीउ उहा वई हली। चई मूंखे ॾाढो ॾुख थियो, मां पंहिंजे हिसाब सां वेसूरे अफ़सोस में हुयुमि, पर जेका शहज़ादी मतिलबु अञा ख़ाक न थी हुई, अञा ख़ाक थियण वारी हुई, ओचितो शहज़ादी जे वज़न घणो पियो, शहज़ादी फाटी जो पई, उन जा कुझु चित्र असांजी मतिलबु त अची लॻा बूथ में, जेको असांजो जेको हिन जो पंहिंजे हिसाब सां पीरसन मर्द हुयो, उनखे लॻो उहो मरी वियो, उन धकु ई कोन पचायो। छोकिरो जेको हुयो सो उहो बि मरी वियो। बादशाह जी पंहिंजे हिसाब सां अखि जो चहिरो पंहिंजो हिकिड़ी साइड ई खरी वई, ऐं मुंहिंजी हिकिड़ी हीअ अखि निकिरी पई। उन बादशाह जे मरण खां पोइ जादू जो एतिरो त असरु वेठो, जो बादशाह जो चहिरो मतिलबु हिकिड़ो साइड गिटे जी खरी वई, ऐं मुंहिंजी अखि निकिरी पई, ऐं छोकिरे जी बि अखि निकिरी पई, ऐं जेको पीरसन मर्द हुयो बादशाह जो ख़ासि मुनाज़िब, उहो मरी वियो।
अदा एतिरे में एतिरो नुक़सानु थी वियो। बादशाह ॾाढो ज़ारो ज़ार रोअण लॻो। बादशाह मूंखे चवणु लॻो, तुंहिंजे करे हीअ मुंहिंजी धीउ बि वई हली, सो तोखे मां इंसानी सूरत में न आणियां हा। तूं हिकिड़े जे करे मूं केॾो नुक़सानु खाधो, पंहिंजो चेहरो खाधो। बादशाह बि रोअण लॻो ऐं मूंखे बि इन ॻाल्हि ते वॾो ॾुखु थियो ऐं मूं सॼी ॻाल्हि सोची त बहरहाल हेतिरे मां हीअ ॻाल्हि थी। हितां वियुसि वरी हुते काठियूं लोड़ियुमि, वरी फलाणी छोकिरी जेकी हुई देवारी, उहा बि ज़ाल मारायमि मुंहिंजे करे थी, शहज़ादी मुंहिंजे करे मुई ऐं बादशाह सलामत बि मूंखे हुते तड़े कढियो। मतिलबु तूं मनो सां तूं मुंहिंजी बादशाही में हूंदे त वरी को ॿियो नुक़सानु कंदे, बादशाह पंहिंजी धीउ विञाए वेठो हुजे, सो बादशाह मूंखे बि पंहिंजी बादशाहीअ मां तड़े कढी छॾियो। अदा मां हकिल न होकर न अचे बादशाह खे चवणु लॻो, तुंहिंजी बादशाही में पुॻो आहियां, सो हीअ मुंहिंजी अखि ईअं वई आहे हली, सो मुंहिंजी कहाणी इहा पूरी थी वई। हाणे ख़ुदा आलम थो ॼाणे त छा थींदो। अदा बादशाह हिन खे ॾाढो इबरत में अची वियो। बादशाह हुयो कोन, आम माण्हूअ जे वेस में हुयो। बादशाह चवणु लॻो, यार वॾो तोसां नाइंसाफ़ी थी वई आहे। अदा ॿिए हमरा खे चई, भला तूं ॾे हाल वाल, तोसां छा मसइलो आहे। अदा उहो बि कहाणी खणी बादशाह खे मतिलबु ॿुधाइण लॻो, चई मां बि कंहिं फलाणे बादशाह जो पुटु हुयुसि, सो मूं वटि मालिक मिल्कियत जी कंहिं शइ जी कमी कोन हुई। सो मुंहिंजी बादशाही जेकी हुई सो समुंड जे विच में हुई, माना समुंड में का बेटाड़ी हुई आस पास में, उते समुंड जी लहरियूं वग़ैरह हेॾां हेॾां ईंदियूं, ख़ुशहाल बादशाही हूंदी हेॾां होॾां। सो मां पंहिंजे हिसाब सां ॾाढो उन बादशाही में रहंदो हुयुसि। कंहिं शइ जी मतिलबु त मिल्कियत जी या कंहिं शइ जी बुख कोन हुई, पर मूंखे हिकिड़ो शौक़ु वॾो हूंदो, माना हीअ समुंड जा परे खां मां हीअ नज़ारा ॾिसंदो हुउमि। जेकर मुंहिंजी दिलि चवंदी त जेकर हिन समुंड जो सॼे समुंड जो मां सैर सफ़र करे अचां, महीने ॾेढ लाइ मां ईअं घुमी अचां त ॾाढो सुकून महसूसु थींदो। अदा इहा मूंखे दिलि जी ख़्वाहिश हूंदी हुई। हिकु ॼाणे पंहिंजे पीउ सां मां हवालु कयो, कुझु संगती कुझु बेड़ा बाबे खां वठी ऐं मां इन सैर सफ़र ते निकिरी पियुमि ऐं 3 ॾींहंनि जो महीने ॾेढ जो मूं सामान बि खयूं। अदा पंहिंजे हिसाब सां मां घुमंदो फिरंदो हेॾां होॾां हीअं ॾिसंदो अचां पियो, माण्हू मलाह वग़ैरह जेको बेड़ा हलनि पिया, अवाम हलनि पिया, बादशाहियूं हलनि पियूं, सो किथे बस्तर गाह हिन छा हले चले थो, ॾाढो मूंखे सुकून महसूसु थिए पियो। सो मां इंजॉय कंदो अचां पियो। 10 ॾींहं 15 ॾींहं अची ॾिठो, महीनो थियो मूंखे। हाणे महीनो थियो, इन विच में असांखे मतिलबु त 15 ॾींहं थिया, महीनो अञा न थियो, त मतिलबु 20 ॾींहं थिया त हिते हिकु आंधारी लथी। माना आंधारी लथी, असां बि हलंदा वञूं पिया, पर एतिरी आंधारी हुजे 3 ॾींहं लाॻीतार उहा आंधारी हले। असांखे वञिणो काॾे हुयो, छा करिणो हुयो, का बि ख़बर न पई। असांखे आंधारीअ जे ज़रिए असां कंहिं ख़बर न पई त किथे पुॻाऊं। अदा पंहिंजे हिसाब सां अंदाज़े तौरु असां निकिरी पियासीं। हाणे त जेकॾहिं अंधारी लॻी 3 ॾींहंनि जी असां हाले किथे मंज़िल हईंसीं, तो असांखे को अंतो न पियो त असांजी बादशाही काॾे आहे। पोइ अंदाज़े तौरु मूं हिकिड़ो हुनर वारो माण्हू खयो त जीअं हिन बेड़नि में सफ़र कंदो हुजे, कंहिं वक़्त जो माण्हू हुजे, सो उन चयो त बादशाह सलाम हिन तरफ़ हलंदासीं, असां पंहिंजी मंज़िल ते पुॼी वेंदासीं। सो घणा घुमिया आहियूं, सो अंधारी में फाथल हुयासीं, हाणे पुॼी वञूं। माना चई मूंखे सामान खाधे पीते जो त गंज खयूं मूं, पंहिंजे हिसाब सां नौकर वग़ैरह बि जाम हुया। सो अंधारीअ जे करे कुझु मसइलो थी पियो, सो असां खणी ॿी बादशाही रहियासीं। अंदाज़े तौरु असां हलंदा हलंदा वञूं पिया, हकिल न होकंदा। वरी असांखे मतिलबु 15 ॾींहं गुज़रिया त वरी हिकिड़ी अंधारी अची पई। अंधारी पई, असां उन अंधारीअ मां 2 ॾींहं थिया, उन अंधारीअ खे 3 ॾींहं असां निकितासीं। वरी ॾिठोसीं त ख़बर न पई तरफ़नि जी त काॾे वियासीं पे, काॾे था वञूं। एतिरी में असां मूंखे ओंतो न पियो पए। वरी उहो साॻियो हुनर वारो हमरा चवणु लॻो त हिन पासे ॾे बादशाह सलामत हलणो आहे। असां उन तरफ़ बेड़ा लाड़े हलंदा होकंदा वञनि पिया। असांजे हिकिड़ो मथे हिकिड़ो टावर लॻल हूंदो आहे, जीअं त जहाज़नि में, मतिलबु त बेड़नि जे जहाज़नि में। सो उन ते हमरा हिकिड़ो चाढ़े वेठोसीं, दूरबीनी जे ज़रिए ॾिसे पियो त किथे पुॻाऊं ऐं छा हले चले थो। हिकिड़े हमरा मथे चढ़ी ऐं पंहिंजे हिसाब सां दूरबीनी हिनखे का शइ नज़र आई। एतिरे में चवणु लॻो त ही शइ नज़र अचे थी। अदा जॾहिं चवणु लॻो त हिकिड़ो गुंबस आहे, उन गुंबस ते हिकु लो घोड़े सुवार आहे, अने घोड़े सुवार जे आॾो हिकु जबल आहे। उन जबल जे तरफ़ इहे शयूं नज़र अचनि थियूं। एतिरे में उन असांजे हुनर वारे हमरा ॿुधो, उते उन महिल ज़ारो ज़ार रोअण लॻो ऐं हेठि गोॾा करे ऊंधो ऐं कुटकणु लॻो पाण खे। एतिरे में असां जेको अवाम मूंसां गॾु हुयो बेड़े वारा, असां सभु परेशान थी वियासीं, छो त असांजो असुलु ताक़त ऐं हुनर वारो उहो हुयो। असां सॼो सभु कुझु उन जे करे हलूं पिया ऐं उन जी भरोसे थी वियासीं। एतिरे में बादशाह चवणु लॻो त मां पुछां की मां त ॾे हाल वाल, तूं खामखा छो थो रोए पिटे, छा मसइलो आहे। एतिरे में बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, बसि असांजी हयाती एसिताणी हुई, हितां हिकु हमरा बि असां ज़िंदा वापसि न वञी सघंदासीं। एतिरे मां चवणु लॻो अहिड़ी हीणी छो ॿोली अथई, सो अलाह पनाह ॾींदो कुझु न थींदो।
हुन चयो न बादशाह सलामत, जेको ही घोड़े सुवार आहे इहो जादू जे हिसाब सां कुझु बि आहे, हीउ जेको बि असांजो काठा वारो आहे इहो पंहिंजे तरफ़ हाणे छिकींदो, सो असांजो ॿेड़ो कॾहिं बि वापसि न थींदो, न हेॾे होॾे थींदो। हाणे ॿेड़ो हेॾे हली पियो आहे, असांजो रवानो थी पियो आहे। हाणे ॿेड़ो कॾहिं बि असांजे कंट्रोल में न ईंदो। हाणे हू जीअं चाहींदो तीअं थींदो। हू हिकिड़ो जादुई गुंबस आहे, अलाए केतिरा ॿेड़ा इन तबाह कया न। जेकॾहिं कंहिंखे काठ नज़र आयो, ताकड़ो हथ अची वियुसि, सो बची वेंदो, न त इहो इन खां विथिर कयो हूंदो, पाण ॼाणे भञी भोरा थी वेंदो। सो पंहिंजे हिसाब सां सो हिकिड़ो इन जो को बि हल न आहे। अलाए केतिरा ॿेड़ा तबाह थिया आहिनि, इन जबल जी टिकरीअ में लॻा आहिनि, सो इन ॿेड़िया इन में तबाह थी विया आहिनि। सो इहो जेको घोड़े सुवार आहे, लोहे घोड़े ते मथे वेठो आहे, सो इहो पंहिंजे हिसाब सां इन जो सॼो कमु आहे मतिलबु रिथियल। सो अलाए छा मक़सदु आहे, बाक़ी कमु ईअं ई थियल आहे। अदा बादशाह खे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, बादशाह बि उहो इबरत में अची, मां बि अची वियुसि, अवाम बि अची वियो, त हाणे छा थींदो। अदा एतिरे में असां पाण जी सोच वीचार में असांजो घोड़ो मतिलबु त ॿेड़ो वञे पियो, स्पीड वठंदो वञे पियो। मतिलबु उनजी शिक घणी थी वई, ॿेड़ा मतिलबु त उन तरफ़ रवानो थी पियो तेज़ीअ में। अदा अची उन जॻह ते पुॻो, ॿेड़ो असांजो मतिलबु त ताक़ो ताक़ खां धार थी वियो। को काॾे वियो हलियो, को काॾे हली वियो, न साथनि जी ख़बर पई त केरु हुयो, छा वियो, छा थियो, केरु बचे थो। बादशाह जो थपड़ा हणंदे हणंदे मूंखे हिकिड़ो कात हथु अची वियो। मां बि पंहिंजे हिसाब सां गीतूं ॾेई वञी उन जबल जेको हुयो घोड़े सुवार, उन जो हिकिड़ो गुंबस हुयो, उन गुंबस जे आॾो वञी मां वेही रहियुमि। मथे हिकु सीढ़ी तयारु हुई, मतिलबु हिकिड़ी सीढ़ी वञे पई मथे गुंबस जी तरफ़। सो वञा पियो, कुझु विख मां मतिलबु हयमि, मूंखे एतिरो थकु महसूसु थियो। सो मां थपड़ा वफड़ा पाणी में हणी चढ़ियुमि हेॾां होॾां, सो मूंखां विख कोन पियो पए। मां उते वञी पंहिंजे हिसाब सां सुम्ही पियुसि। मूंखे सुम्ही जो पियो, मूंखे निंड वठी वई। एतिरे में मतिलबु त मां हिकिड़ो आवाज़ु ॿुधो, चवणु लॻो चई अगरि तूं पंहिंजे हिसाब सां ज़मीन जीअं सुतो पियो आहे, इन खे हिन साइड ॾांहुं थोरो खोटींदे हिकु तीर कमान अथई। इहो तीर कमान, इन मां तीर छिके तूं इन घोड़े वारे गुंबस खे हणंदे, सो इहो घोड़े सिधो इहो समुंड में किरी पियो, त जेका बि अवाम मतिलबु त तबाह थिए थो, सो इहो तबाह थियण खां बची वेंदो। सॼो कमु इन जो आहे। चई इहो किराए वें त पोइ हिकु तोखे कश्ती ईंदी, मतिलबु हिकु घोड़े सुवार ॿियो ई सोन जो मतिलबु हमराह ईंदी, उहो कश्ती कायूं ईंदी ॿेड़ी। सो वरी उन में चढ़ी तूं कंहिं मंज़िल ते पुॼी सघें थो। बाक़ी हिकु कमु अथई, पंहिंजे अलाह जो नालो उन जे आॾो न खणजांइ, छो त उन जो पंहिंजे हिसाब सां ॿोली ॿी आहे कि अलाह जो नालो खणंदे सो पर पोइ कुझु बि थी सघे थो। चई एतिरे में चई उहो सम्झी था चवे पियो त मां अखि जो खोली त का शइ हुई कोन। हिकु ॾिठमि त हिकिड़ी मतिलबु त शीख पई आहे मोद शेत नमूने। सो मां वञी खोटाई चालू कई, कुझु खोटियुमि त ॾिठमि त वाक़ई बि तीर कमान ॿई पिया आहिनि। सो मूं पंहिंजे हिसाब सां तीर जो निशानो अंदाज़ो हणियुमि, ॾाढो हवा बि ॾाढी हुई, मन चवां पियो लॻी पवे। सिधो सो तीर मुंहिंजो पहिरियों निशानो ई ख़ुदा सां वधी वञी उन साॻे गुंबस खे लॻो। उहो घोड़े सुवार सिधो सो घोड़े सिधो हेठि वञी किरियो। अदा हेठि जो किरियो त पंहिंजे हिसाब सां उहो ॾिठुमि, थोरी घड़ी ॾिठुमि त हमरा हिकिड़ो कश्ती कयूं मुंहिंजे तरफ़ अचे थो पियो। अदा कश्ती काए सिधो सो वञी उन ते मां चढ़ियुमि पंहिंजे हिसाब सां। उन ते महिल अलाह जा शुक्र बि अदा कयुमि, पर मां घोड़े चढ़ण खां पोइ चुपड़ी कई। पंहिंजे हिसाब सां ही मूंखे खयूं पियो लहे। हू अजीब तरीक़े जो माण्हू हुयो, सोन जे हिसाब सां हिनखे पंहिंजे मुंगुट पियल हुयो। सो मां हुन सां ॻाल्हायां न सम्झां पियो, न चवां पियो, न कुझु बि न। हू पंहिंजे हिसाब सां रुॻो मूंखे खणी कंहिं दरिया जे कंधे सां कंहिं कपर सां लॻाए। एतिरे मां सोच पंहिंजी वीचार में हुयुमि, जेकर मुंहिंजा हीअ साथी विया हलिया, आदमी विया हलिया, हेॾा सारा थिया, अलाए बचा अलाए मरी विया, अलाए छा थियो, कुझु मंज़िल करे हलियुमि त इन विच में मूंखे पंहिंजा साथी यादि पिया। मूंखे साथी जॾहिं यादि पिया, उन्हनि जूं ॻाल्हियूं यादि पियूं। मूं सोचियो शुक्र अलहमदिल्ला, सो अलाह जा रब करम शुक्र अदा कयुमि, सो मां बची वियुमि। ईअं चवंदो वियुमि, ओतिरे में ऑटोमेटिक उहा ॿेड़ी जेकी मुंहिंजी कश्ती हेठां हुई उहा गाइब थी वई। मां सिधो सो पाणीअ में अकेलो तरां पियो। तरणु सिखियलु हुयुसि, सो मां थपड़ा हणंदे सफ़ा पंहिंजे हिसाब सां सोचियुमि त हाणे मूंखां कुझु बि मतिलबु त साहु ख़तमु थी वियो, सो हाणे अॻिते वधी सघां अलाए कोन। सो इन सोचे वीचारे में हुयमि, हिकु छोली आई। छोली मतिलबु एतिरी तेज़ीअ में हुई जो मथे मतिलबु त आसमान सां ॻाल्हियूं पिया करे, एॾी छोली समुंड जी तेज़ हुई। उन छोलीअ मूंखे खयूं मथे उॾाए, सिधो सो वञी पंहिंजो कपर वेझो हुयो नज़दीक, उन कपर में वञी परते उछली। उते हिकु वारीअ जी रेती जाम हुई, सो मूंखे कुझु कोन थियो। मूंखे वरी पंहिंजे हिसाब सां 5 मिंट
हौसले में कोन हौसले में जंहिंमहिल आयुमि पाण खे जॾहिं उन वारीअ ते पायुमि सो ॾाढा शुक्र अदा करे मां पंहिंजे हिसाब सां रवानो थी पियुमि। हकिलंदो हकारींदो वेला वक़्तु वठंदो खाईंदो पीअंदो अचे कीअं हिकु शहर में पुगुसि। उन शहर में जो पुगुसि उन शहर जा माण्हू बराल न खाइनि पिया न पीअनि पिया, उनजो सिस्टम ई को मट हो, न खाइण पीअण जो सिस्टम ई काशे कोन हुई। सो पंहिंजे हिसाब सां मां थकिजी ॾाढो पियो हुउमि। सो मां सोचियो त हाणे हिते 2-3 मिंट साह पटियां। उनजो मतिलबु त समुंड नज़दीक हुयो, ॾिठमि त हिकु मतिलबु त ॿेड़ो अचे थो पियो। मूं सोचियो त ज़रूरु कुझु न कुझु आहे इन में जा केरु न। सो मूं बराल उन्हनि खे पंहिंजो शिगिल न ॾेखारी हिकु वण उते बीठो, मां वण ते चढ़ी उन्हनि जी वणनि जी पननि में अंदरि लिकी ॾिसणु लॻुसि उन्हनि माण्हुनि खे। अदा उहे पंहिंजे हिसाब सां ॿेड़ो बीहारियो न, ॿेड़ो बीहारे ऐं उन्हनि खाधे जो सामान पहिरियां न, पर हिकिड़ा हमरा 8-9 हमरा आया। सो उन्हनि खे कुआड़ियूं चंजूर वग़ैरह मतिलबु त कोडरियूं ऐं चंजूर वग़ैरह हुया न, उहे अॻिलियां मुंहिंजी थोरो विथिरका थी ऐं हिकु खूह खोटणु लॻा। खोटे कुझु हेठि हलिया त ॾिठुमि त पाण हिकु दरवाज़ो जीअं हूंदो आहे मथां, उहो दरवाज़ो परे कयुनि। दरवाज़ो करे परे हिकु सीढ़ी हुई, उन सीढ़ीअ में हमरा उहे लही विया। लही पंहिंजे हिसाब सां 5-10 मिंटनि खां पोइ मोटी वरी हिकु सामान जेको ॿेड़े में आंदो न, सो खाइण पीअण जो सामान हो। कुझु वग़ैरह अटो वग़ैरह जेको बि सामान हुयो, सौदो गिहु वग़ैरह जेको कुझु बि बहरहाल तंहिं वक़्तु जो सौदो खाइण जो हुयो, रंध पचा जो, सो सभु उन अंदरि ढोईंदा विया खूह में। अदा खूह में सामान ढोए हेॾां होॾां, पर 2-3 मिंटनि खां पोइ हिकु हमरा ख़ूबसूरत छोकिरे सां गॾु, मतिलबु छोकिरो नौजवान हुजे, 16-17 सालनि जो हुजे, पर एॾो सुहिणो हुजे जो मूं कॾहिं ॾिठो ई न हो। एॾो सुहिणो हुन हुस्न जी बाक़ाइदे बेअंतो ॿरे पियो। उहो छोकिरो पंहिंजे हिसाब सां उन गुफ़ा में अंदरि वठी विया। 2-3 मिंट अधु कलाक खनि थियो, हू निकिता। उहो छोकिरो कोन निकितो, बाक़ाया सभु निकिता। सभु निकिरी उन साॻे ॿेड़ ते चढ़िया रवाना थिया हलिया विया। पोइ पंहिंजे हिसाब सां जीअं हुयो उनखे ढकु ॾेई हलिया विया। मूं पंहिंजे हिसाब सां लथुमि, मां सोचियुमि त हाणे हीउ कीअं मसइलो थियो, हमरा इन छोकिरे खे फिटी करे विया, छा कया छा थियो। 2-3 मिंट सोचे जीअं मां बि उन अंदरि खूह में लही पियुमि। जो बुख जो मूंखे लॻी ॾाढी, त ॿिए हंधि मूंखे सामान अहिड़ो कोन लधो खाधे पीते जो। सो मूं हिन में सामान ॾिठो वेंदे त मूंखे रूह न रहियो। सो मां बि हेठि लही वियुमि। हलंदो ॾिसां पियो त अंदरि हिकु मतिलबु त ॿी दुनिया हुजे, VIP के महलात में पुगुसि मां। क़िस्म क़िस्म जा हेॾां होॾां पखा वग़ैरह, ख़ुशबू गुलार वग़ैरह, नदियूं वग़ैरह सभु कुझु वहे वेठो, पाणी वग़ैरह। सो मुंहिंजी ओचितो उन छोकिरे ते नज़र पइजी वई, हिकु पलंग, ख़ूबसूरत पलंग ते उहो छोकिरो वेठो हुजे। अदा जॾहिं छोकिरे खे ॾिठो मूं, छोकिरे मूंखे ॾिठो, छोकिरो हैरात में इबरत में अची उनजो वात पटिजी वियो। एतिरे में छोकिरे सां मूं ॻाल्हाइण लॻो त मां न जिन आहियां न भूत आहियां, हिकु इंसानु आहियां तो वांगुरु। सो बहरहाल हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, सो मां तोॾी आयो आहियां। जॾहिं छोकिरे सां मूं सॼी पंहिंजी हक़ीक़त करे ॿुधाई त मां हीअ बादशाह जो पुटु हीअं आयो आहियां। सो कंहिं बक़ाया ॻाल्हियूं न करे ॿुधायूंमांसि, सिर्फ़ु मां ॿुधायूं बादशाह जो पुटु इंसानु आहियां। सो एतिरे में छोकिरो ॾाढो ख़ुशि थियो, अॼु मूंसां मिलियो। सो मूंसां ॾाढी केचरी बेचरी कयईं हेॾां होॾां। सो छोकिरे खां मां पंहिंजे हिसाब सां उनजो राज़ पुछा कई त ॾे हाल अहिवाल, तूं हितां गुफ़ा में अंदरि बंदि थिए ऐं हू हमरा पंहिंजे हिसाब सां वापसि मोटिया विया, आख़िर में ॻाल्हि छा आहे, छा मसइलो हुया। हेतिरे में उहो छोकिरो चवणु लॻो त मां फलाणे बादशाह जो पुटु आहियां। सो बादशाह मुंहिंजे के पीउ खे औलाद कोन हुई। सो मां सिकी लधो आहियां। सो पीरनि वलियनि खां दुआऊं करे अची पंहिंजे हिसाब सां अलाह खां घुरी मूंखे वरितो हुअईं। जॾहिं मां ॼाओ हुउमि त मूंखे हिकु नजूम ई घुरायो, नजूम हणायो हुअईं। चवणु लॻो त मुंहिंजे पुट जो वक़्तु जा बाली आला छा आहे, सो इहो ॿुधायो। एतिरे में हू नजूमी हिन खे चयो, बाबा साईं खे, त जेको इन गुंब सवारे हमरा घोड़े सुवार खे केराईंदो, उहो हमरा तुंहिंजे पुट खे ई मारींदो। ऐं उहो ई हमरा जो कातुल आहे, तुंहिंजो 10 सालनि जो मतिलबु त 20 सालनि जो मतिलबु 16-17 सालनि जो थींदो, त इन विच में तुंहिंजो पुटु मरी वेंदो। सो 16 में हले थो पियो, 17 साल में जंहिंमहिल थियो, सो तुंहिंजो पुटु मरी वेंदो। सो बहरहाल उन हथां जेको घोड़े सुवार खे केराईंदो। अदा इन करे बाबे वरी मूंखे हिते लिकाइण जी कोशिशि कई आहे, जीअं मां उनजी वर न चढ़ां। अदा ओतिरे में हू चवणु लॻो, यार उहो घोड़े सुवार खे त मूं केरायो, हिनखे मां खामखा अहिड़े ख़ूबसूरत छोकिरे नौजवान खे छो मारींदुसि। चई इहो तोखे मतिलबु हुन कूड़ा हुया, कूड़नि तोखे इहो दिलासो ॾिनो आहे, खामखा तोखे सुहिणे ख़ूबसूरत माण्हू खे छो मारींदो। चई एतिरे में बादशाह खे चवणु लॻो त मां हुनखे दिलदारी ॾिनी ऐं हुनखे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻुसि त मूंखे हिते 2-3 ॾींहं तूं पंहिंजे हिसाब सां मालिक बानो रख, ख़िदमत मां तुंहिंजी कंदुमि।
सो हेॾां होॾां हुन हाली हवाले थियुमि, ज़ोर वग़ैरह ॾिनामांसि, खाधो पीतो हुन शाम वारो तयारु कयो मूं, वरी सुबुह सां उथारे हिनखे पंहिंजे हिसाब सां सर्द गरम पाणी करे विंजारियो। हिन छोकिरे जी मूंसां रूह घणो थी वियो ऐं मुंहिंजो बि हुनखे रूह मतिलबु त पसंदि अची वियोमांसि ऐं हू मूंखे पसंदि अची वियो। पाण में हिक ॿिए खे ॻाल्हियुनि में ठही वियासीं। सो मूंखे कंहिं महिल इहा ॻाल्हि यादि पवंदी हुई त खामखां मां हिन ख़ूबसूरत छोकिरे खे छो मारींदुसि, सो इहे कूड़ा हुया, सो मां इन ॻाल्हि खे तवजो ई न आंदो। सो उनखे पंहिंजे हिसाब सां खारायां पीआरियां पियो। नेठि उहो ॾींहुं थी वियो जेको बादशाह खे नजमुन चयो त 40 ॾींहंनि अंदरि तुंहिंजे पुट खे उन खां मतिलबु 40 ॾींहं जॾहिं थींदो तुंहिंजो पुटु उनजे हथां मरंदो ऐं उहो 40 ॾींहं जी आख़िरी राति हुजे, मतिलबु उहो ॾींहुं हुजे। सो हिन पंहिंजे हिसाब सां हिनखे ताम बाम खारायो छोकिरे खे। छोकिरो ॾाढो ख़ुशि हुयो। छोकिरो एॾो ख़ुशि हुयो जो बेअंतो चवणु लॻो मां ॾे वारा तुंहिंजी ख़ुशी आहे। चवणु लॻो त न, अॼु जेको आख़िरी ॾींहुं आहे, जे 40 ॾींहंनि में मां जे न मुहुसि त मां वरी ज़िंदगी सॼी कोन मरंदुसि। सो पंहिंजे हिसाब सां जेकी हयाती वञी खुटे, बाक़ी ॿिए कंहिंजे हथां न मरंदुसि। सो मूंखे हयाती मिली वेंदी। अॼु आख़िरी ॾींहुं आहे, सो अधु ॾियारी गुज़री वई आहे, 12 थी विया आहिनि। सो अधु ॾींहं जो गुज़री हलियो आहे, बाक़ी अधु रहियो आहे। सो मां ख़ुशि आहियां, अलाह अपन ॾींहुं उहो माण्हू अञा ताईं न ज़ाहिर थियो आहे। एतिरे में छोकिरो चयो हाणे इन ख़ुशीअ में फलाणे हंधि गिदिरो रखियो ऐं मूं ख़ूबसूरत आहे ॾाढो, ऐं बाबे तोहफ़े तौरु की बादशाह मोकिलियोसि। सो मोॾे खणायो अथई, सो अचु इहो वढी खणी आ या वढे खणी आ त खाऊं ॿई गॾिजी भला। अदा एतिरे में मूंखे हुन छोकिरे चयो, मां सिधो सो उहो गिदिरो त खयूं पर उहा छुरी मूंखे कोन पिया लभे। एतिरे में छोकिरो चवणु लॻो त इहा फलाणी जॻह कुंड में पई अथई छुरी, सो इहा खयूं आहे। सो बराल हिते कपियो आहे गिदिरो, मां कपियां थो। सो मूं त छुरी आहे या तूं इहा खयूं आहे, चई त मुंहिंजी छुरी आहे तूं खयूं आहे। अदा हिकिड़ी छुरी ठहियलु हुई, उन ते मतिलबु अरबीअ में कुझु लिखियलु वग़ैरह हुयो, हेॾां होॾां ख़ूबसूरत छुरी हुजे। सो मूंखे ॾाढी वणे पई। सो मां उहा खणी ऐं गिदिरो खणी उन तरफ़ आयुसि। अदा ईअं हलंदो अचां पियो, कुझु विथेर कयो अलाए कीअं मुंहिंजो अचानक पेर तिरकी पियो। पेर जो तिरकी पियो त सिधो सो मां खंजर सिधो उन छुरीअ सिधो उन छोकिरे जे मथां किरियुमि। उहा छुरी मुंहिंजे हथ में जीअं हुई, सो मुंहिंजी छुरी ॾे ख़्यालु ई कोन त छुरी ऊंधी आहे पासीरी आहे कीअं बि आहे। सो सिधी सी उन छोकिरे जे पेट में घिरी वई। मां मथां ॾिठुमि त भणा छोकिरे जे पेट में छुरी सॼी हली वई। सो छोकिरो मरी वियो। मुंहिंजी उन महिल ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। बहरहाल मुंहिंजी जेकी ज़बान हुननि कई, सो 40 ॾींहं में मुंहिंजे हथां वाक़ई मोह त मतिलबु त हादिसो थियो, पर मोह जो सही न। एतिरे मुंहिंजा लिंग सॼा ॾकणु लॻा, फरकणु लॻुसि। मां चयुमि जे हाणे हे हेतिरो मरी त वियो, हाणे छा कयां। एतिरे में मां पंहिंजे हिसाब सां थपड़ करे ऐं तकड़े में उतां उन गुफ़ा मां निकिरी साॻे हिसाब सां अञा वञा पियो त माना हितां निकिरी वञा, मतिलबु के ख़बर पइजी वेंदी। सो उहो ई मरी त वियो आहे, खून मुंहिंजे गीचे में पइजी वेंदो। सो बादशाह सज़ा कहिड़ी बि ॾेई सघे थो। अञा मथे चढ़ी निकितुमि ई कोन, ॾिठुमि त साॻो ॿेड़ो अचे थो पियो। ॿेड़ो जो ॾिठुमि त हाणे भॼण जी राह कोन मिली। वरी मां कंहिं वण जे मथे चढ़ी वेही रहियुसि। अदा उहो बादशाह जो मतिलबु छोकिरे जो पीउ हुजे। सो अॼु पंहिंजे पुट जो आख़िरी ॾींहुं हुयो, पंहिंजे हिसाब सां वठणु अचे पियो। त माना आख़िरी ॾींहुं पूरो थी वियो। सो ॾाढो ख़ुशि वञे पियो। अदा एतिरे में ख़ुशी जो वञे पियो अंदरि पंहिंजे हिसाब सां उन पुॻा गुफ़ा में। जंहिंमहिल पंहिंजे पुट जो लाश ॾिठईं, मुअल ॾिठईं, त बादशाह पंहिंजे हिसाब सां ॾाढो ज़रो ज़ार रोअण लॻा। उहो छोकिरो खणी पंहिंजे हिसाब सां ॿेड़े ॾे वञनि पिया, पर बादशाह पंहिंजे हिसाब सां मथे चढ़ी निकिरी त आयो, पर बादशाह हेठि ज़मीन ते किरी पियो। बादशाह मथे हेठि किरी पियो, वारनि मतिलबु त मथे में वारी विझणु लॻो हेॾां होॾां। 2-3 मिंट कोन गुज़रिया त बादशाह बि अटैक अची वई, बादशाह बि वियो हलियो। इहो मूं सॼो लका पंहिंजी अखियुनि सां ॾिठो पिए। मां इबरत में अची वियुमि त बणान हीउ छा थियो, सम्झ में ॻाल्हि मूंखे न आई। होश मुंहिंजो ख़ता थी वियो। सो बादशाह खे पंहिंजे हिसाब सां सिपाही खयूं ऐं उन छोकिरे खे खयूं ऐं साॻे ॿेड़े में ऐं वेंदा रहिया। मां लही इन सोचे वीचारे में अचे कंहिं शहर में, मतिलबु त कंहिं ॻोठ में पुॻुसि। उन ॻोठ में मतिलबु हिकु VIP महलात ठहियल ई ॿाहिरां। उन महलात जे आॾो जो आयुमि। उन महलात में हिकु हमराह वेठा वञनि। सम्झी ईअं त 10 हमराह वञनि। 10 हमराहनि जी हिकु अखि कोन हुई। बहरहाल हिकु साइड जी मुरा मुछ अखि ई कोन हुई 10 हमराहनि जी। सो उन्हनि हमराहनि खे मूं सलाम ॾिनो, उन वालेकुम सलाम मूंखे वरायो। उन्हनि हमराह चयो पंहिंजे हिसाब सां ॾाढा मुंहिंजी ख़िदमत कनि, हाली हवाले थी अदब सां एतिराम सां विहारियनि। सुरीला माण्हू, सुठा माण्हू, अकुलमंद हुया, पर 10 हमराहनि जी अखि बहरहाल हिकु साइड कोन हुई। मां पुॻुसि पोयां जो मूंखे यादगार बि हुया त बहरहाल मूं हेॾो ज़ुल्म करे आयुमि। सो मां हिन सॼी तेर पितर करे हाल हवालो मूंखां वरितुनि त मां सॼो ॾिनोमांनि। त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे। सो मां हिन हिसाब सां पुॻो आहियां।
एतिरे में हू चवणु लॻा यार वाक़ई बि तोसां वॾी नाइंसाफ़ी थी आहे त तूं इहो कमु कयो न आहे सो बहरहाल थी वियो तूं इहो को मसइलो न कर सो एतिराज़ न कर सो हाणे हिते जेतिरा ॾींहं तूं रहणु चाहीं सो तूं रही सघे थो हीअ मला त पंहिंजी सम्झ सो मूंखे ॾाढी मुहबत ऐं प्यार सां राइण लॻा ऐं मूंखे चवणु लॻा त हाणे हिकु ॻाल्हि असांजी ॿुधी छॾ तूं हिते भली साल रहियो पियो जो को मसइलो न आहे पर असां खां पंहिंजी अखियुनि जो या असांजे पंहिंजे चहिरे खाइण जो असांखां को बि सुवाल तूं नथो पुछी सघे न का कहाणी अहिड़ी का पुछी करे सघे थो सो असां तोखे न ॿुधाईंदासीं सो असां अॻे ॿुधाए था छॾियूं तोखे हिन जो चलो ठीकु आहे मूंखे को अहिड़ो एतिराज़ न आहे या अहिड़ो को मसइलो न आहे चेटीला मूंखे पंहिंजे हिसाब सां ताम वग़ैरह वग़ैरह हेॾां होॾां खाराइण शाम थी मतिलबु त ॾाढी केचरी बेचरी केसे ॾाढा सुरीला माण्हू इज़त वारा अदब वारा माण्हू हुया 12 थींदा विया हिन केचरी केसे बेचरी टाइम में 12 थींदा विया त पंहिंजे हिसाब सां ऑटोमेटिक हिननि जो यार जेको असां कमु कंदा आहियूं उहो त विसरी वियो आहे छा हिन जो यार वाक़ई बि विसरियो कोन्हे पर यादि आहे सो केचरी वेठासीं तव्हां टाइम थी वियो आहे वारो कर वञो अदा हिकिड़ो हमरा उतां थियो अंदरि कोठी में मतिलबु हिकिड़े कमरे में वियो उतां हिकिड़ो तेल बि खयूं आयो ऐं हिकिड़ो तवो बि खयूं आयो ऐं कुझु वग़ैरह अहिड़ो सामान हुयो न जेको पंहिंजे हिसाब सां हुन टिकण ते रखी हू पंहिंजे हिसाब सां हुयो न 10 हुया न मतिलबु त अहिड़ियूं टोपड़ियूं हुयूं न पंहिंजे हिसाब सां उहे खणी अॼु पंहिंजे हिसाब सां अॼु संगत खे घुराईंदो बाबा उथो अदा हमरा उथी हीअं पंहिंजे हिसाब सां चोगियल मैदान ठहियलु हुयुसि उन मैदान में घिरी पिया पंहिंजे हिसाब सां अदा उन तेल में हथ ॿोड़ींदा तए ते हणंदा ऐं पंहिंजे बूथ खे घुमाइण चालू कयनि अदा बूथ खे घुमाइण पाण में पंहिंजे मतिलबु त 10 ई हमरा पिटको कुटको करणु लॻा अदा पंहिंजे हिसाब सां राज राड़ो पिटको कुटको करणु लॻा चई मूंखे ख़बर ई न पई भई दिमाग़ कमु न करणु पई लॻी हेॾा यार सुरीला माण्हू सेबता माण्हू हेॾा हाल अहवाल अदब एतिराम वारा माण्हू यार ईअं छो था कनि सो मूंखे ॾाढो ॾुख बि थियो पर हुननि मूंखे रोके छॾियो सो मां इन बाबति काश बि न पुछा कईमानि सो हिननि कलाक 2 पूरो इहो कमु कयो मतिलबु त 12 बजे खां शुरू थिया सो 2 बजे हिननि पंहिंजे हिसाब सां कमु फिनल करे वरी साॻे रूप में अची वरी सुम्ही पिया सुबुह ते पंहिंजे हिसाब सां वरी केचरी हाल अहवाल ॼण कुझु थियो ई न हो मतिलबु त मां जेका ॾींहं बि रहियल हुयुसि 15 ॾींहं मां हिननि सां रहियुमि पर 15 ॾींहं हिननि जा इहे कम हुया तारीख़ मां ॾिसंदुमि ज़रूरत बि थींदी जेकर पुछा कयांसि सो मां पर इन विच में मां हिन खां पुछा न करे सघंदुमि छो त हिननि जो रोकियल बि हुयो सो मूंखे मतिलबु ॾींहं ॾींहुं पंहिंजे हिसाब सां दिलचस्पी वधंदी वञे पई त जेकर मां हिननि खां राज़ इहो पुछंदा आख़िर ॻाल्हि छा आहे इन विच में 15 ॾींहंनि में अंदरि मुंहिंजे हुननि सां हुज बि थी वई ऐं ॻाल्हाइण खिलण बि हुननि सां सवायो थी वियो सो बहरहाल मां हुज ख़ातिर हुननि सां हुज रखी मतिलबु 16 ॾींहं मां हिन खां पुछा कई त भाउ मूंखे सॼी ॻाल्हि ॿुधायो हीउ सॼो किरदारु तव्हां कयो था छा मसइलो आहे हेॾा सुरीला सेबता ॾेखारिजो आहे छा मसइलो आहे अदा एतिरे में चवणु लॻा यार इहे ॻाल्हि न पुछा कर इहे ॻाल्हि असां तोखे ॿुधाईंदासीं सही पर नुक़सानु इन में वरी तुंहिंजो आहे हिन जो यार मुंहिंजो इन में नुक़सानु कहिड़ो आहे चई आहे नुक़सानु तुंहिंजो सो असां कहाणी तूं ॻाल्हि आहे तोखे पंहिंजी ॿुधाईंदासीं न पुछा कर त सही आहे हिनखे बार उहे 10 ई हमरा झलणु लॻा पर हिन जो इहो ज़िद थी बीठो त मुंहिंजा दोस्ती आहे तव्हां संगत आहे सो भाइर आहे कुझु बि आहे सो बूढ़ो ॿधी बि मतिलबु उन सां सलाह कजे तव्हांखां सलाह ऐं सवाब मां ॾेई सघां मतां तव्हांजो हल्को करे वठां सो मूंखे ॿुधायो पंहिंजी कहाणी एतिरे में यार हिकिड़ो हमरा सियाणो हुयो एतिरे में चवणु लॻो यार तोखे असां बहरहाल काशे कोन था ॿुधायूं बाक़ी सुबुह साजर पहिरीं सिज जी कनी निकिरे सो बहरहाल असां तोखे हिकु कमु कंदासीं सो इहो असां लाज़मी कयूं बाद में तोखे ॿुधाईंदासीं अदा हिननि पंहिंजे हिसाब सां उहो टाइम थियो मातम वग़ैरह कयनि सो हिकु उठ वठी आया सो उन महिल कुठुनि अदा कोई पंहिंजे हिसाब सां ॾाढो रंधे बंदे असुर वारे टाइम ते खाराए हाणे मूंखे चवंदी हीअ उठ जी जेकी चमड़ी आहे इन चमड़ीअ में तूं अंदरि लिकी वेही रहो ऐं पंहिंजे हिसाब सां हिनखे सुबंदासीं सो सुबंदासीं इन चमड़ीअ ते सो तूं पंहिंजे हिसाब सां तोखे रखंदासीं की मथे जॻहि ते महिलात जे मथां हिकु परींदो ईंदो बाज़ उहो तोखे खणी की उन महिलात जी आॾो खाईंदो मतिलबु त जबल जे आॾो मतिलबु खाईंदो पोइ उन जबल खां हेठि तूं लही वेंदे सॼो तोखे सॼी असांजी ख़बर पइजी वेंदी हिन चलो ठीकु आहे अदा हिननि पंहिंजे हिसाब सां हिनखे खल में सुबी हुन उठारीअ में रखियो परे खां ॾिठो हुन मतिलबु त बाज़ चिड़िया त मतिलबु त का शइ पई आहे अहिड़ी शइ गोश्त वग़ैरह सो हू आयो 2 चंबा विधियूं हिनखे खयूं वियो सिधो सो हुन पहाड़ ते आयो हे पंहिंजे हिसाब सां निकिरी पियो त हू त होॾो हलियो वियो हीअ हेॾे लूणा हयां ॾिठई त पाण हिकिड़ी ख़ूबसूरत महिलात हिनखे परे खां नज़र आई चमके पई वेठी मतिलबु त का शइ लोलड़ो अचे थो
अदा हे उतां लही सिधो त उन तरफ़ वियो। हिकु मतिलबु उन में सोन जो गेट लॻल हुजे उहो परे खे हिन खे तजुलो ॾिए पियो। हे उहो गेट लाइ अंदरि जो वञे त मतिलबु त दुनिया ई ॿी। अदा हे पंहिंजे हिसाब सां ख़ुशबू उन जो ख़ुशबू वण वग़ैरह हेॾां होॾां नदियूं तला हेॾां होॾां मलात विडियो ठहियलु हुजे बेअंत वॾो मलात हुजे हिन खे हैरत में हुजे। अदा हिकु मतिलबु त उन में मलात में 40 परियूं रहंदियूं हुयूं। 40 परियूं जो ॾिठई हिन खे ॾिठनि जॾहिं इंसान खे तो 40 परियूं हिन खे ॾाढियूं ख़ुशि थियूं। अॼु हिन खे अदब एतिराम सां अचे मिलियूं। सो चवणु लॻियूं असां तुंहिंजे इंतज़ार में आसीं। सो वॾो इंतज़ारु करायासीं हेॾां होॾां। हिन खे पंहिंजे हिसाब सां ॾाढो हिन खे प्यार मोहबत ऐं अचे बादशाही जे तख़्त ते विया ॾिस ताज वग़ैरह बादशाही लिबास वग़ैरह हिन खे एतिरो त बेअंत पंहिंजे हिसाब सां मोहबत ऐं प्यार ॾियणु हिन खे ज़ोर ॾियणु लॻियूं की कंहिं हेॾां होॾां पख हलाइणु लॻियूं। हिन खे पंहिंजे हिसाब सां इबरत में वियो। हिन सोचियो त बणा हेॾियूं ख़ूबसूरत औरतूं 40 औरतूं मुंहिंजी ख़िदमत में लॻी पियूं आहिनि। सो बादशाहनि खां वधीक हिते सुकून लॻो पियो आहे। हवा अहिड़ी ख़ूबसूरत। सो हिन खे वॾो हुते सुकून मज़ो अची वियो। हिन खे इहा ॻाल्हि सम्झ में ई न आई त मां छाजे लाइ आयुमि ऐं कहिड़े मक़सद लाइ आयुमि। अदा हुन औरतुनि सां पंहिंजे हिसाब सां रूह रलाइणु लॻो हेॾां होॾां पंहिंजे हिसाब सां। सो हिन खे ख़बर ई न पई त ॾींहं कीअं पिया गुज़रनि साल कीअं पिया गुज़रनि। अदा त हलंदे हलंदे 12 महीना पूरा थी विया। इन विच में मतिलबु 12 महीना जॾहिं पूरा थिया त वरी पहिरियों महीनो शुरू थियो त हीअ एतिरे में रोहंदियूं आयूं 40 ॼणियूं हिन ॾींहुं। अदा रोहंदियूं जो आयूं त हिन पुछा की ॾे हाल अहिवाल हेॾी ख़ुशहाल ज़िंदगी छा थियो आहे मूंखां का ग़लती थी आहे छा मसइलो आहे। अदा हिन खे चवणु लॻियूं सो बहरहाल असांखे का तोखां ग़लती न थी आहे। सो 6 महीना असां पंहिंजे परी लोक जी वेंदियूं आहियूं परियूं आहियूं। सो 6 महीननि जी असांखे इजाज़त होॾे पंहिंजे मुल्क जी आहे। बाक़ी 12 महीननि जी हिते आहे। सो 6 महीननि जो मतिलबु त सफ़र अथई। सो 6 महीननि खां पोइ असां मोटी ईंदियूंसीं। सो बहरहाल तोखे एतिरा ॾींहं असां हिते गुज़ारिणो पवंदो। हिन जो 6 महीना त वॾो मसइलो आहे। पर हिन में चवणु लॻियूं त हीअ असां 40 ॼणियूं आहियूं असां 40 चाबियूं थो ॼणी। सो चाबियूं ॿियूं सभु बहरहाल खोलिजांइ बाक़ी 40 दरवाज़ो रुॻो न खोलिजांइ। जेसि ताईं तूं 40 दरवाज़ा हेॾे होॾे घुमंदे फिरंदे शायदि मथां असां मोटी अचूं। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां चाबियूं रहियूं परियूं वेंदियूं रहियूं। हिन पंहिंजे हिसाब सां पहिरियों दरवाज़ो खोलियो। कुझु उन में दुनिया ई ॿी हुजे की वण ॿूटा के पखी चवण हेॾां होॾां गुल गुलार हेॾां होॾां घुमंदे फिरंदे इन टाइम पास थिए पियो। वरी ॿियो टियों हिन में पंहिंजे ऊठ के घोड़ा हुजनिसि। सो फिरंदो हिन खे पंहिंजे हिसाब सां मतिलबु त 5 महीना गुज़री विया। आख़िरी 6 महीनो हुजे हीअ बि वञी 40 दरवाज़े वेझो थियो हुजे। अदा जॾहिं 40 दरवाज़े जॾहिं आॾो आयो आख़िरी 40 दरवाज़ो जॾहिं रहियो हिन सोचियो त जेकर हाणे झलियल बि आहे पर चईं खोलियां त बि ॿियनि में बाक़ाइदे पंहिंजे हिसाब सां रंग हुयो। हिन में अञा टीणो रंग हूंदो। अदा हुन पंहिंजे हिसाब सां उहो दरवाज़ो बि मतिलबु इंसानो लालच कई। सो खोले अंदरि घिरियो। सो हिन जी दुनिया पंहिंजे हिसाब सां ॿी नज़र आई। थोरो अॻिते वधाए वञे हिकु घोड़ो बीठो आहे। अदा घोड़ो बीठो आहे पर कारे लिबास रंग जो आहे। सो बाक़ाइदे उनजे आॾो हिकु सोना वंज मतिलबु संज पिया आहिनि हेॾां होॾां। घोड़े जो फड़ाट पियो थो पवे। हिन घोड़े खे ॾिठो त बणा घोड़ो हिन खे पसंदि आयो ॾाढो। जेकर चवंदो हिन घोड़े जो सैर कयां सो 2-3 मिनट टाइम पास थी वेंदो। अदा हिन संज लो उहे सोना रखी ऐं हुन घोड़े ते चढ़ियो। घोड़े हेॾी होॾी पिचूं ॾिनियूं पर हीअ पंहिंजे हिसाब सां थोरो घुमाए अदा घोड़े ते चढ़ी पियो। घोड़े ते चढ़ंदो वियो त उन घोड़े मां पर ज़ाहिर थी पिया। उॾंदड़ घोड़ो थी पियो। अची हुन उॾंदड़ घोड़े हिन खे खयों अथई। अदा हलंदे हलंदे हीअ सॼो दुनिया पंहिंजे हिसाब सां घुमंदो फिरंदो सैर करे पियो। हिन सॼी दुनिया खां मथे खणी वियुसि जो हिन खे काशी नज़र ई न पई अचे। घुमाए फिराए अची की महिलात जे मतिलबु त आॾो लाथईंसि। सो महिलात ते आॾो लाहे ऐं घोड़ो त लही जंहिंमहिल हेठि बीठो घोड़े पंहिंजे हिसाब सां 2 पुश्तियूं गॾे पोइते फेराए हीअं भरे लत जो हयईंसि। ठका हिन खे लत लॻी। हिकु अखि हुनजी जेकी हुई सो उहा काणी थी पई। हीअ वञी परे वञी किरियो। सो घोड़ो इहो उॾाम हलियो वियो। हिन जो पंहिंजे हिसाब सां अखि मां हेॾां होॾां चयो त बणा अखि त वई हली हिकिड़ी अखि सां पटे ॾिठईं त बणा साॻी महिलात हेठां बीठो आहे जिते हू 10 ॼणा वेठा। अदा सिधो सो 10 ॼणनि वटि आयो। 10 ॼणनि खे चवणु लॻो यार हुननि ॾिठो त बणा साॻियो यार पुॼी वियो अखि काणी कराए। अदा हुननि 10 ॼणनि हिन खां बूथ फेरे छॾियो। हिन खे चवणु लॻो बाबा असांजी तूं संगती न आहे जेको कुझु थियो सो वञी पाण ॼाण। हीअ चवणु लॻो न यार मूंखे पाण सां गॾायो। सो मां तव्हां सां गॾु पिटको कुटको कंदुसि। सो बहरहाल मूंखे गॾायो। एतिरे में चवणु लॻा न भाऊ असांखे तुंहिंजी ज़रूरत न आहे। सो बहरहाल तूं जाॾे वञे ताॾे वञ।
अदा एतिरे में मां पंहिंजे हिसाब सां हुननि मूंखे तड़े कढी छॾियो। मुंहिंजा दोस्त हुया सभु पर न मालिकी किन, सो मां हकले होकारे निकिरी पियो आहियां। सो अची हिन मंज़िल ते पुॻो आहे। बादशाह सलाम ते चवणु लॻो तुंहिंजी मलाह ताईं तुंहिंजे शहर में पुॻो आहियां। सो बहरहाल इहा मूंसां हालत थी वई आहे। सो मुंहिंजी कहाणी इहा हुई। सो हाणे तोखे जीअं सम्झ में अचे। अदा बादशाह सलामत आम लिबास में हुयो। बादशाह चवणु लॻो यार तव्हांजी ॿिन्ही जो ॾाढो दुख थियो। सो कहाणी ॿुधमि, वाक़ई बि तव्हांजो को कसूर इन में को बि नज़र कोन आयो। बहरहाल जे कुदरत जे पासो थियलु हुयो त छा थो करे सघां। अदा बादशाह जो इन में टेम पूरो थियो। बादशाह हिननि खां मोकिलाए रवानो थी पियो। अदा बादशाह हिनखे इहो चई वियो। सुबुह बादशाह वटि अचिजो, तव्हां दरबार में कहिड़ी बि हालत में हाज़िरी भराए वञिजो, बाद में तव्हां हलिया वञिजो। हिनखे इहो चई वियो त बादशाह वटि लाज़मी वञिजो। सो बाद में ईअं वेंदो सो सुभाणे कुझु बि थी सघंदो। सो बादशाह जी दरबार में लाज़मी वञिजो। अदा हिन आम माण्हू लटा पियला सो हे सिधो सो वियो हलियो वञी पंहिंजी बादशाही में सुबुह थी दरबार लॻी। अदा ही ॿई फ़क़ीर जे पुॻा, ॿई अखि काणा। अदा बादशाह जी पंहिंजे हिसाब सां अदब एतिराम हिननि खे विहारे लंगर नाश्ता वग़ैरह हेॾां होॾां खाराया, लिबास सुठा पाराया। फ़क़ीर लिबास मां कढनि छो त हू बादशाह जा पुट हुया। बादशाह ख़बर पियनि। सो बादशाह चवणु लॻो यार मां उहो ई साॻियो ई आहियां जीअं तव्हां राति कहाणी ॿुधायूं। सो मां तव्हांजो कहाणी ॿुधमि। सो बहरहाल तव्हां सां नाइंसाफ़ी थी आहे। सो तव्हांखे पंहिंजे हिसाब सां इनाम इकराम जेका हुनखे बादशाह जो हाल हुयो सो हिनखे अॻियां पेश कयईं। चयो बाबा हाणे हला निंगे बाना वधि कला रहम करम कंदो आहे। सो बहरहाल तव्हां पंहिंजी सज़ा लोड़े चुका हो, अलाह अॻिते तव्हांजी माफ़रत कंदो। सो तव्हां भली वञी सघो था। सो बादशाह ॾाढो हुनखे अदब एतिराम सां ऐं पंहिंजे हिसाब सां जेको दुनिया वग़ैरह ॾियणी आहिनि सो हिनखे रवानो कयो। सो दोस्तो इहा कहाणी पंहिंजी पुॼाणे ते पुॻी। उम्मीद कयां दोस्तो तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि ईंदी। जे पसंदि अचेव त असांजे सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो जीअं हर वीडियो तव्हां वटि पहिरियां असांजो पुॼे, जीअं त लुत्फ़ सां गॾु ऐं नई कहाणी। ऐं ॾींदा इजाज़त पंहिंजे भाउ क़ुर्बान अली कलोड़ खे। अलाह निगहबान।